खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अमां सभिनी खे भली कार चवंदा समाजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में शाज़ी करीम जिलानी जो सलाम अमां सभिनी खे क़बूल हुजे। ऐं पाकिस्तानियुनि जे लाइ ख़ासि करे अॼु हिकिड़ो अहम इशू आहे, इशू बि चई सघिजे थो, हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि चई सघिजे थी ऐं सुठियूं शयूं अॼु डिस्कस कंदासीं। सो अमां जंहिं एंगल सां अॼोके प्रोग्राम में जेको टॉपिक जंहिं ते असां डिस्कशन करण वारा आहियूं उनखे अमां वठंदो, उहो हर हिसाब सां परफेक्ट आहे। छो जो कंहिं बि मुल्क जे लाइ मां सम्झां थी त ज़राअत हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जेको उन मुल्क जे तरक़ी में तमामु घणो अहम किरदारु अदा कंदो आहे। छो जो ज़रई लिहाज़ सां जेकॾहिं का कंट्री, जेकॾहिं का स्टेट तमामु घणी स्ट्रॉन्ग आहे ऐं उन वटि ज़राअत जे लिहाज़ सां काफ़ी कम कया पिया वञनि ऐं उन्हनि वटि जेको फ़सुलु आहे उन जी तमामु घणी ईअं चइजे त सार संभाल कई थी वञे ऐं फ़सुलु तमामु सुठो हुते थिए थो, त इहो सभ खां वॾो एडवांटेज इन लिहाज़ सां हूंदो आहे त उतां जा माण्हू त लाज़िम आहे हर शइ उन्हनि खे सस्ती मिलंदी आहे, एतिरी घणी महांगी कोन मिलंदी आहे। पर जेकॾहिं ॿाहिरि मुल्कनि में तव्हां उहे शयूं विकिरो कयो त उन सां बि स्टेट खे तमामु घणो फ़ाइदो थींदो आहे। जेकॾहिं मां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयां त ज़राअत जे हवाले सां काफ़ी यूनिवर्सिटीज़ बि आहिनि जेके हिन महिल पाकिस्तान में कमु कनि पियूं ऐं ज़राअत जे हवाले सां जेके ॻोठाणा माण्हू आहिनि उन्हनि खे त कुझु सेखारण जी ज़रूरत कोन आहे त रेजाणी छा आहे या इन खां अलावा कहिड़ो फ़सुलु कहिड़े सीज़न में थींदो आहे, उन जे लाइ कहिड़े ॿिज जी ज़रूरत पवंदी आहे या कहिड़ियूं शयूं सही आहिनि कहिड़ियूं ख़राबु आहिनि, उन्हनि खे समूरियुनि शयुनि जी ख़बर आहे। उन खां पोइ जेका सभ खां अहम शइ आहे जेका असांजे ॻोठाणनि माण्हुनि खे न आहे ख़बर, उहा आहे उतां जी मार्केट वैल्यू। त जेकॾहिं तव्हां फ़र्ज़ु कयो तव्हां कणिक पोखियो था त उन खां पोइ उनखे विकिरो कंहिं दाम ते करिणो आहे। अक्सर ईअं थींदो आहे त एॾी महिनत हिकिड़ो हारी कंदो आहे ऐं उन खां पोइ उनखे उनजो जेतिरो ख़र्चो थींदो आहे, छो जो लाज़िम आहे बनीअ खे ठाहिणो हूंदो आहे, उन खां पोइ इन क़ाबिल करिणो हूंदो आहे त भई तव्हां उन में कणिक पोखे सघो। छो जो कमत जेकॾहिं पोखिजे थो त उन जे लाइ ज़मीन जी पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां साग पोखियो था या मसइलो लूसण आहे या सरियां आहे, उन जे लाइ पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे। त हर फ़सुल जी पंहिंजी शइ आहे, हर फ़सुल जे लिहाज़ सां उन ज़मीन जी ख़िदमत उन ज़मीन खे ओड़े हिसाब सां ॾिठो वेंदो आहे, ओड़े हिसाब सां उन जी सार संभाल कई वेंदी आहे ऐं ॿिजनि जो इंतिख़ाब या जेके दवाऊं थियनि थियूं उन्हनि जो इंतिख़ाब उन लिहाज़ सां कयो वेंदो आहे। पर जॾहिं एतिरा ख़र्चा तव्हांजे छमाही में थी था वञनि ऐं ख़बर पए त जेको फ़सुलु तव्हांजो थिए थो उनजो तव्हांखे उहो नाणो बि न मिले जेको तव्हां ख़र्चु कयो आहे, त पोइ हारी जे लाइ सभ खां वॾी ॾुखो ईंदड़ ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त उन वीचारे खे एतिरो बि नथो मिले जो हुन जेको ख़र्चो कयो आहे उनखे मिली सघे। सो उन जा काफ़ी रीज़न्स आहिनि। जेकॾहिं असां डीप में वेंदासीं इन खां पहिरियों बि तव्हांखे जेकॾहिं माज़ी में यादि हुजे त असां हिन हवाले सां ॻाल्हाए चुका आहियोसीं त छा रीज़न आहिनि त सुठियूं जेके शयूं आहिनि उहे ॿाहिरिनि मुल्कनि में हलियूं थियूं वञनि ऐं बाक़ी जेके चवंदा आहिनि न बच सच वारी शइ, उहा शइ असां वटि बची थी वञे ऐं उहा बि वरी एतिरी महांगी आहे जो हर कोई माण्हू अफोर्ड नथो करे सघे। पहिरियों चवंदा हुआ, हिकिड़ो मुहावरो ॾींदा हुआ त बुख खां बसर बि भला, पर यकीन कयो अॼुकल्ह बसर एतिरा महांगा थी विया आहिनि जो केरु अफोर्ड नथो करे सघे। सो इहे सिचुएशन्स आहिनि, इहे शयूं आहिनि जिन सां हाणे फाइट करणी आहे, डील करिणो आहे उन्हनि खे ऐं इन करे ज़रई लिहाज़ सां जेकी यूनिवर्सिटीज़ आहिनि पंहिंजो किरदारु सुठे नमूने निभाइनि पियूं ऐं जेके यंगस्टर आहिनि लाज़िम आहे जॾहिं हू पढ़ी लिखी मैदान में क़दम रखंदा त हुननि जे लाइ अञा वधीक आसानी आहे ऐं हू अञा वधीक इन्हनि शयुनि खे, इन्हनि मामलनि खे हल करे सघनि था ऐं उनखे ॾिसी सघनि था। छो जो हिकिड़े अणपढ़े माण्हूअ में हिकिड़े पढ़े लिखे माण्हूअ में लाज़िम आहे कुझु न कुझु फ़र्क़ु आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त पढ़िया लिखिया माण्हू उन्हनि शयुनि खे न सम्झी सघंदा आहिनि जिन खे अणपढ़ियो माण्हू सम्झी वेंदो आहे। त शऊर जो बि तालुक़ु आहे इन्हनि शयुनि सां ऐं शऊर जी बि ॻाल्हि आहे। सो अॼोको जेको असांजो मौज़ू आहे उहो इहो आहे त सिंध जे ज़राअत ऐं उनजे तरक़ीअ जो सुवालु। यानी कि सिंध जी जेका ज़राअत आहे उनखे असां कीअं तरक़ी ॾियारे सघूं था, केतिरी तरक़ी हासिल करे चुकी आहे, माज़ी में छा हालतूं हुयूं, हाणे छा आहे, फ्यूचर में छा कंडीशन हूंदियूं। छो जो इहे 3-4 अहिड़ा क्वेश्चन हूंदा आहिनि जॾहिं बि कंहिं असां अहिड़े क़िस्म जे टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं त लाज़िम आहे त सभ खां पहिरियों ज़हन में इहे शयूं ईंदियूं आहिनि त हाणे जेकॾहिं असां यूनिवर्सिटी बि क़ाइमु कई आहे, असांजा नौजवान बि इन फील्ड में अचनि पिया, त हाणे फ्यूचर में असां केतिरी तरक़ी करे सघूं था या असांजो ज़राअत खातो जेको आहे केतिरो मज़बूत थी सघे थो, इन सां हिकिड़ी स्टेट खे केतिरो फ़ाइदो थिए थो ऐं हिकिड़ो माण्हू जेको ज़राअत करे थो, जेको एतिरी महिनत करे थो, एतिरी स्ट्रगल करे थो, उनजो फ्यूचर छा आहे, उनजी ज़िंदगी केतिरी सुठे नमूने गुज़रंदी। छो जो असांजे मुल्क में ख़बर न आहे छो हारी असांजे लाइ बसि हारी हूंदो आहे, उनजी एतिरी का हैसियत कोन आहे, एतिरी का अहमियत कोन आहे जेतिरी हुजणु खपे। छो जो मां नथी भाई असां कुझु बि कोन था कयूं, असांखे त मां सम्झां थी मुफ़्त में पैसा मिली था वञनि सिर्फ़ु ॻाल्हाइण जा, पर जेका महिनत असांजो हारी करे थो, जेको मज़दूर तबिको आहे उहो करे थो, उनजे
जेतिरी महिनत जेकॾहिं असां कयूं त यकीन कयो 8 ॾींहंनि में थकिजी पऊं। 8 ॾींहं त वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे, यकीन कयो असां कुझु ॾींहंनि में थकिजी पऊं। पर उहे वीचार आहिनि जेके महिनत कनि था, जेके पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे उन ज़मीन खे आबाद करण जे लाइ, उन मिटीअ सां मुहबत जे लाइ हू एतिरी महिनत कनि था, एतिरी स्ट्रगल कनि था। त पोइ वरी असांजी हुकूमत जी बि ज़िमेदारी आहे त उन्हनि खे उन हिसाब सां ॾिठो वञे ऐं जेको फ़सुलु काहिनि था उनजी महिनत जो जेको स्लो आहे उहो सुठे नमूने ॾिनो वञे। पर लाज़िम आहे जेकॾहिं तव्हां पढ़िया लिखिया हूंदो त तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ फाइट करे सघो था। जेकॾहिं तव्हां में एतिरो शऊर कोन आहे या तव्हांजा जेके नौजवान आहिनि उहे चवनि था त न असां छो ज़राअत में अचूं, इहो को मामूली कमु आहे या इहो को सुठो कमु कोन आहे, त ॾिसो रोज़ी तव्हांखे जिथां बि मिले, पोइ भले उहो वॾो कमु हुजे, का वॾी सीट हुजे या उहो बिल्कुलु को मामूली कमु हुजे, जेकॾहिं इज़त सां ऐं सुठे नमूने तव्हांखे उहा शइ मिले थी त इन खां वॾी शइ का बि कोन हूंदी आहे। सो अॼु के प्रोग्राम में असांजी कोशिशि हूंदी त इन हवाले सां अॼु जेतिरनि एंगल्स ते असां ॻाल्हाए सघूं था असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। सो ख़ासि करे हिन महिल जेके ॻोठाणा माण्हू असांखे ॾिसनि पिया उहे ई प्रोग्राम बिल्कुलु मिस न कनि ऐं तव्हां बराए महिरबानी जेकॾहिं थोरो टाइम ॾेई सघो था त हिन प्रोग्राम खे बिल्कुलु ॾियो ऐं हिन प्रोग्राम खे ॾिसो, छो जो अव्हांजे मुफ़ाद जी ॻाल्हि आहे, अव्हांजे भले जी ॻाल्हि आहे। हिन महिल ताईं असां शहरी तबिके जी ॻाल्हि कई आहे, पढ़ियल लिखियल माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे, उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे जेके वॾियुनि वॾियुनि कुर्सियुनि ते वॾनि वॾनि उहिदनि ते वेही करे कमकार कनि था। पर इन जो इहो मतिलबु कोन आहे त असां उन तबिके खे विसारे छॾींदासीं जेको मां सम्झां थी त माण्हू चवंदा आहिनि त नंढे तबिके जा माण्हू, पर मां सम्झां थी असांखां तमामु वॾे तबिके जा उहे माण्हू आहिनि, छो जो असांखां हू अलाए केतिरा गुना वधीक महिनत कनि था, वधीक स्ट्रगल कनि था, त असांखां वधीक जेका सारा आहे, जेका तारीफ़ आहे उहे डिज़र्व कनि था। सो अॼु के प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं हिन हवाले सां ॻाल्हायूं ऐं मौसीक़ी जो इंतज़ाम बिल्कुलु अव्हांजे लाइ आहे। सो हिकिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ अव्हांखे ॿीहर जॉइन कंदासीं, महिमाननि सां अव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। सो काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुई ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो ब्रेक खां पहिरियों जिन शयुनि जी मां निशानदेही कई ऐं जंहिं हवाले सां मां ॻाल्हायो, हाणे उहो फाइनली टाइम अची चुको आहे त असां डिटेल में उन सभिनी शयुनि खे डिस्कस कयूं, छो जो अॼु को मौज़ू मां आगाज़ में मूंखे ॿुधाए चुकी आहियां त तमामु घणो ख़ासि आहे, तमामु घणो अहम आहे। सो मां न चाहींदसि त जेतिरा बि माण्हू ज़राअत सां वाबस्ता आहिनि उहे अॼु के प्रोग्राम खे मिस कनि। सो उमेद कयां थी त अव्हांजो साथ असां सां गॾु हूंदो ऐं मुंहिंजो लाइव कॉल्स जेकॾहिं अव्हांजे ज़हन में को सुवाल आहे इन हवाले सां ऐं असांजे मौज़ूज़ महिमान खां करणु चाहे त मां बिल्कुलु करे सघो था लाइव कॉल्स जे थ्रू। पर शर्त इहा आहे त बराए महिरबानी टीवीअ जो आवाज़ु जेकॾहिं बंदि रखंदो त अव्हांजी ॻाल्हि असां ताईं तमामु सुठे नमूने पहुची सघंदी। सो जेका बहितरीनु शख़्सियत अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, जेका असांजे जेको अॼु असां टॉपिक रखियो आहे प्रोग्राम में सिंध जी ज़राअत ऐं उन जे तरक़ीअ जो सुवाल, उन ते ॻाल्हाईंदा। उनखे अलावा काफ़ी शयूं आहिनि जिन खे अॼु असां डिस्कस कंदासीं। सो माशाल्लाह डायरेक्टर आहिनि यूनिवर्सिटी एडवांसमेंट एंड फाइनेंशियल असिस्टेंस जनाब मोहम्मद इस्माइल कुंभर साहब, जेके अॼु इन हवाले सां ख़ासि करे ॻाल्हाईंदा ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु शख़्सियत आहे ऐं तमामु सुठा सोशल वर्कर आहिनि ऐं समाजी जेके इल्म आहिनि उन्हनि जा माहिर आहिनि, तमामु घणा ॼाणू आहिनि। सो उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। मौजूदु ऐं मूंखे भली कार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। ख़ुशि आहियो? थैंक यू, वॾी वॾी महिरबानी। तव्हां सिंध टीवी जे तरफ़ां जेको असांखे मदद कयो वियो आहे त सिंध जी ज़राअत उनजे हल जे लाइ तव्हांखे कुझु तजवीज़ ॾियूं, तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं सिंध जी ज़राअत ओवरऑल जेको सो खाद खुराक जो वसीलो सॼो ज़राअत ते आहे। जेकॾहिं ज़राअत हूंदी त सिंध तरक़ी कंदी, जेकॾहिं ज़राअत न हूंदी सिंध तरक़ी न कंदी। बिल्कुलु सही। अॼु असां कोशिशि कंदासीं त पाकिस्तान में ज़राअत जी जेका सूरत हाल आहे उन ते बि ॻाल्हायूं ऐं इंटरनेशनल लेवल ते छा पियो अॼुकल्ह हले, इन सभिनी शयुनि खे कोशिशि कंदासीं त डिस्कस कयूं। सो थैंक यू सो मच, अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु असांखे ॾिनो आहे। जी व्यूअर्स, उन खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदी हलां त सिंधी म्यूज़िक इंडस्ट्री जो तमामु वॾो म्यूज़िक डायरेक्टर ऐं सुठो सिंगर मोहरम नाज़ साहब बि मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भली कार चवंदासीं। ख़ुशि आहियो? ऐं थैंक यू सो मच, हमेशह पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾींदा आहियो। जी व्यूअर्स, ऐं मोहरम साहब जो साथ ॾींदा हमेशह जीअं उनजो तमामु सुठो दोस्त आहे, तमामु सुठो साथी आहे आसिफ अली। अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहेंगे। बहुत शुक्रिया कि हमेशा आप मौजूद होते हैं और बड़ा ही ज़बरदस्त तबला बजाते हैं। सो व्यूवर्स, बाक़ायदा असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं ऐं माशाल्लाह सां मोहम्मद इस्माइल कुंभर साहब मौजूदु आहे। सो सर, सभ खां पहिरियों त मां इहो ॼाणणु चाहींदसि त ज़रई मसइला हिन महिल ख़ासि करे सिंध में ऐं पाकिस्तान में कहिड़ा आहिनि? जे हवाले सां त तमामु घणो हिकिड़ी लिस्ट असां वटि आहे, इशूज़ त तमामु घणा आहिनि। पर जेके मेन मसइला जेके हिन वक़्तु आहिनि त हिन वक़्तु जेके मौसमी तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, हिकिड़ो त मेन क्लाइमेट चेंज जो वॾो इशू आहे। ऐं उनखां पोइ वरी जेको सो ॿियो शॉर्टेज ऑफ वाटर, स्पेशल आउं सिंध जे पर्सपेक्टिव में ॻाल्हाईंदुसि त
त पाणी जी तमामु घणी खोट आहे आबादगारनि ते पाणी नथो पइजे जंहिंजे करे पाणी न हूंदो त ज़रायत जो मेन जेको सोर्स वाटर आहे उन खां पोइ जेको सो जेकॾहिं असीं अञा अॻिते वधंदासीं तव्हां ऐं असांखे सभिनी खे ख़बर हुअणु खपे त सिंध जी जेका असां 62 जेका असां जेका % जेका ज़मीन आहे उहा जेका असां एरिड ज़ोन आहे जंहिंमें थर नारा कोस्तान ऐं अची वञनि था ऐं 350 जेको सो माना माइल ते असांजो जेको सो कोस्टल बेल्ट आहे उन में मुख़्तलिफ़ ज़िला अचनि था त सिंध जो हिकिड़ो एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स आहिनि ऐं हर ज़ोन्स जो जीअं असां कराची खां जीअं निकिरंदासीं हितां वेठा आहियूं त हर 100 किलोमीटर खां पोइ तव्हांखे मौसम जेका त तब्दील नज़र ईंदी त उन में सिंध जो जेके एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स आहिनि त जेका अपर आहे मिडल आहे लोअर आहे उनखे वरी बायफर्गेट करे फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन वारनि विरायो आहे त ज़ोन ए कहिड़ी आहे ज़ोन बी कहिड़ी आहे त असां वटि जेके से सारियूं बि थियनि थियूं असां वटि कमंद बि थिए थो असां वटि कणिक बि थिए थी असां वटि कपे बि थिए थो असां वटि जेके से भाॼियूं बि थियनि थियूं असां वटि फ्रूट्स बि थियनि था त हर इलाइक़े में जेके फ्रूट्स भाॼियूं मेवा ॿियूं शयूं थियनि थियूं त उनजो वरी पंहिंजो जेको चस ऐं मज़ो आहे त उन हवाले सां हर इलाइक़े जा पंहिंजा पंहिंजा इशूज़ आहिनि थर जी एग्रीकल्चर जे हवाले सां उनजा पंहिंजा इशूज़ आहिनि उते ड्राउट सिचुएशन तमामु घणी आहे कोस्टल जा जेका लैंड डिग्रेडेशन तमामु घणी थिए पई समुंड जेको ज़मीन पाए रहियो आहे उनजे हवाले सां उनजो पंहिंजो इशू आहे लाड़काणी हवाले सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उते जा पंहिंजा इशूज़ आहिनि माण्हुनि खे सर्टिफाइड सीड नथो मिले पाणी जो इशू आहे ऐं वाटर लॉगिंग जे करे पाणी जेको थो उनजो सही नमूने निकाल न आहे ऐं उनखां पोइ वरी जेकॾहिं अॻियां शहरनि जी पोज़ीशन असां ॾिसंदासीं त असांजी जेका ॿाहिरड़ी आहे उन में हिकिड़ो अहिड़ी सूरत हाल पैदा थी आहे जो माण्हू जेके से माना लॾ पराइणु शुरू करे ॾींहुं ॿाहिरिनि खां शहरनि ॾांहुं त शहर जेके से माना जेका असांजी ज़रूरी ज़मीन जेका शहरनि में आहे उहा प्रोडक्टिव लैंड जेके असीं चऊं था उहा माना उहा घटि बि वञे जिते अॻु में कंहिं वक़्त में भाॼियूं ऐं ॿियूं शयूं थींदियूं हुयूं त आउं सम्झां थो त सिंध जे हवाले सां तमामु घणा इशू आबाद एक्सटेंशन जूं जेके सर्विसिस आहिनि उहे माण्हुनि ते टेक्नोलॉजी ट्रांसफर नथी थिए जेको दुनिया में आम आबादगार ते थियणु खपे आबादगारनि जे हवाले सां जेकॾहिं डिज़ास्टर अचनि था त उते उन ई सिचुएशन में जेको क्रॉप इंश्योरेंस पॉलिसियूं न आहिनि त हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त सिंध ओवरऑल पाकिस्तान जे जेको 18 खां 20 करोड़ जेके माण्हू पाकिस्तान में रहनि था उन जे खाद खुराक जो जेको मेन ज़रियो आहे उहो ज़रायत ते आहे चौपाई माल ते आहे फिश फार्मिंग ते आहे कुकड़ियुनि ते आहे पोल्ट्री बैकयार्ड पोल्ट्रीनि ते आहे त उन हवाले सां जेको खुद खुराक जो हिकिड़ो गॾियल हिकिड़ी चेन ठहियलु आहे जेकॾहिं ज़रायत हूंदी त उन मां फाडर मिलंदो एनिमल खे असां इंसाननि खे जेको हुनजा सीरियल क्राफ्स मां असांखे जेके अनाज मिलंदो ऐं उन हवाले सां इन सभिनी शयुनि खे असां मोड़े सघूं था त सिंध में हिकिड़ी त ज़रायत जी हिकिड़ी पॉलिसी आहे ई कोन्हे इवन नेशनल फूड सिक्योरिटी मिनिस्ट्री जेका उन्हनि अञा ताईं पॉलिसी वधे न कई आहे त ज़रायत जे हवाले सां ऐं 18 तरमीम खां पोइ हाणे त इहो डोमेन सिंध गवर्नमेंट जो आहे त जॾहिं सिंध गवर्नमेंट जो डोमेन आहे त असां वटि हिकिड़ी एग्रीकल्चर पॉलिसी हुअणु खपे हुजणु खपे त हाणे अहिड़े नमूने उहा बि न आहे ऐं उन खां पोइ एनवायरमेंटल जेके चेंजिस अचनि पियूं उन्हनि जो वॾो मसइलो आहे ऐं RBOD जो इशू आहे LBD जो इशू आहे पुछड़ी जो जेको आबादगार आहे उन ते पाणी पहुचे ई नथो जेकॾहिं थोरो घणो पाणी आहे त उनजी मिसमेनेजमेंट आहे त आउं सम्झां थो त आबादगारनि जा प्लस ओवरऑल सिंध जे हवाले सां ज़रायत लाइ तमामु वॾा इशूज़ आहिनि पर उन खे हल करण लाइ माना उहे असां वटि तजवीज़ूं बि आहिनि अच्छा माशाल्लाह विच में हिकिड़ी जेका ॻाल्हि कई त ज़मीनूं अॼुकल्ह कमर्शलाइज़ थियनि पियूं इन करे अवां जेके ज़रई मसइला ॿुधाया उन्हनि ते असां हिक हिक ते चाहींदासीं त डिटेल में असां ॻाल्हायूं छो जो इहे अहिड़ा मसइला आहिनि जिन ते मुंहिंजे ख़्याल में त हाणे वक़्त जी अशद ज़रूरत आहे त असां उन ते गुफ़्तगू कयूं ऐं अवाम खे ॿुधायूं त इहे शयूं केतिरियूं ज़रूरी आहिनि त सभ खां पहिरियों त अवां चयो त ॻोठाणा माण्हू शहरनि में अचनि पिया शहरनि जूं जेके ज़मीनूं आहिनि या इवन ॻोठनि जूं जेके ज़मीनूं आहिनि आबादी वधण सबबि हाणे उहे कमर्शलाइज़ थियनि पियूं उते माण्हू रिहाइश पज़ीर थियनि था जंहिंजे करे हाणे असांजो फसल न जे बराबरि रहिजी वियो आहे सो हिकिड़े मुल्क खे इन जो केतिरो वॾो नुक़सानु आहे नुक़सानु हिकिड़ो लैंड यूटिलाइज़ेशन पॉलिसी हूंदी आहे गवर्नमेंट जे तरफ़ां लैंड यूटिलाइज़ेशन पॉलिसी हूंदी आहे जेकॾहिं ज़मीनूं कमर्शलाइज़ थियनि थियूं त असांखे मुल्क मुख़्तलिफ़ जेके दुनिया जा मुल्क आहिनि उन में जेकॾहिं उहे पॉलिसियूं डेवलप थियल आहिनि ऐं सिंध जे हवाले सां या पाकिस्तान छो जो हाणे पाकिस्तान खां 18 तरमीम खां पोइ सिंध जो डोमेन थी वियो आहे तव्हां जेका ॻाल्हि कई त ॿाहिराड़ियूं असांजूं जेके उनजी पुल एंड पुश फैक्टर जे करे जेके शहरनि न अचनि पिया उनजो ॾाढो मेन रीज़न इहो आहे त हिकिड़ी त गुरबत वधी वई आहे ॿाहिराड़ियुनि में ॿियो पुछड़ में पाणी पचे कोन थो ऐं टियों जेको ॿाहिराड़ी में जेको हिन वक़्तु मुंहिंजी हिकिड़ी सर्वे थियल आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जिते पाणी न हो त उन्हनि में मूं सिर्फ़ु हिकिड़ो समाजी ऐं मुआशी हवाले सां हिकिड़ो सुवालु कयो त तव्हां छा पंहिंजी नियाणियुनि जूं शादियूं हिननि ॻोठनि में करियो था त जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहे जेके वालदेन आहे उन्हनि चयो सर असां त पंहिंजो माइग्रेट करे ॿियनि ॻोठनि शहरनि में हलिया विया आहियूं असां पंहिंजी ज़मीन ॾिसणु ईंदा आहियूं पर असां न चाहींदासीं त असांजी नियाणी हिन ॻोठ में शादी करे ऐं पोइ हू सॼी ज़िंदगी वेठी पाणी भरे छो पाणी भरण जे लाइ माना ॿियो कुझु को कमु कोन्हे उहो पाणी भरण लाइ उन्हनि खे मेलनि जा मेल सफ़र करिणो थो पवे ऐं उते गर्म ते पाणी ऐं ॿियो जेको सिंध जो जेको पाणी आहे जर जो पाणी 80 खां 90% ख़राबु थी चुको आहे पीअण जे लाइक़ु आहे ई कोन्हे वीचारा माण्हू पीअनि था उन में बीमारियूं बेताशा वधनि थियूं
त चवण जो मक़सदु इहो आहे त उहे जेके माण्हू जिते तइलीम जी सहूलियत न हुजे, जिते सिहत जी सहूलियत न हुजे, जिते रस्ता न हुजनि, जिते ॿाहिरिनि में जेको सो माण्हुनि खे सही नमूने पाणी मुयसरु न हुजे, त उहे माण्हू लाज़मी माइग्रेट कंदा शहरनि जा, जेके पढ़ियल लिखियल हूंदा। ग़रीब माण्हू त उते ई रहिया पिया हूंदा, पर थोरो घणो पैसे वारो माण्हू त ॿाहिरि निकिरंदो। ऐं पोइ नतीजो इहो थियो त शहर में उहे सभु सहूलियतूं आहिनि, त शहरनि ते जेका भरमार थिए थी उन नतीजे में पोइ माना जेका असांजी जेका प्रोडक्टिव ज़मीन आहे, जेका पैदावार ॾींदड़ ज़मीन, ऐं तव्हांखे सिंपल मिसाल ॾींदुसि कासिमाबाद जो। कंहिं वक़्त में कासिमाबाद हैदराबाद में जेके भाॼियूं थींदियूं हुयूं, टंडो आदम में माइग्रेशन तमामु घणी थी आहे, ॿाहिरनि जा माण्हू टंडो आदम हलिया आहिनि। अहिड़े नमूने सखर जी जेको तव्हां कचे वारो इलाइक़ो ॾिसो, घोटकी ॾिसो, लाड़काणो ॾिसो, वॾी प्लानिंग उते प्लानिंग करे मुख़्तलिफ़ जेके माना रहायशी स्कीमूं शुरू करे छॾियूं अथनि। जेके असांजूं जेके ज़रई ज़मीननि ते जेके रहायशी स्कीमूं थींदियूं त आउं सम्झां थो फ्यूचर में माना जेकॾहिं असां पॉलिसी न हूंदी त वॾो प्रॉब्लम थींदो। हींअर रिसेंटली हिकिड़ो वॾो इशू थियो, तव्हांखे ख़बर हुअणु खपे त जेको वाधू भाउ हो, उहो वाधू भाउ स्पेशल पाणी लाइ कढियो वियो त जीअं उते राणी बाग ॿियनि इलाइक़नि खे पाणी ॾेई उते जेको भाॼियूं, पर उहो वाधू भाउ वरी हिकिड़ो गटर जो नालो तब्दील थी वियो, छो जो उते प्लानिंग न हुई, उहो फ्लैटनि जो जेको पाणी वाधू भाउ में छॾियो वियो। त आउं सम्झां थो त इहे वॾा इंटरनेट इशूज़ आहिनि, जेके उनजी हिकिड़ी चेन आहे, साइकिल आहे। माहौलियात जे हवाले सां माना मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बेताशा फर्टिलाइज़र जो यूज़ थिए थो, माण्हुनि खे अवेयरनेस न आहे, असांजो जर जो पाणी बि ख़राबु थिए थो, फसलनि जा दोस्त जेके कीअं त मरनि था, दुश्मन कीअं त मरनि था, पर दोस्त कीड़ा बि मरियो था वञनि, जेके हिन सॼे एनवायरमेंट खे बहितर कनि था। त आउं सम्झां थो त इहो जेका तव्हां जेका पहिरीं ॻाल्हि कई त असांजी जेका ज़रई ज़मीन आहे उहा उन लाइ का अहिड़ी पॉलिसी हुअणु खपे त जीअं घटि में घटि जेको सो माना असांजी प्राइवेट लैंड महफ़ूज़ रहे। आबादी जी जेको प्रेशर आहे, आबादी वधे पई, ऐं उन आबादी जे प्रेशर वधण जे करे जेको त लाज़मी असांजो वसीला त महदूद आहिनि। हाणे महदूद वसीलनि मां असांखे पंहिंजो जेको वधि खां वधि पैदावार हासिलु करणी आहे। उन में मुख़्तलिफ़ जेके तजवीज़ूं इहे आहिनि त बाबा जटादार ज़राए ते असांखे वञणु खपे। ऐं जेको कुझु अञा ॿियो वॾो जेको इशू असां वटि आहे, जेको कुझु असां वटि फूड अचे थो, हिकिड़ो आहे फूड सिक्योरिटी। छा असां फूड में सिक्योर आहियूं? खाद खुराक में जेकॾहिं न आहियूं त जेको कुझु खाऊं था छा उहो सुठो आहे? तव्हांखे इहा ख़बर न आहे त जेके भाॼियूं अचनि थियूं शहरनि ॿाहिरनि मां शहरनि में, उन्हनि ते एतिरो बेताशा ज़हर लॻल हूंदो आहे जो माण्हू खाइनि था, उन्हनि सां बीमारियूं वधनि थियूं। उन में पेट जी बीमारियूं आहिनि, कैंसर जी बीमारियूं आहिनि, जिगर जूं बीमारियूं आहिनि, स्किन जूं बीमारियूं आहिनि, एतिरियूं बीमारियूं बेताशा वधनि थियूं। त इहा हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे, माण्हुनि खे अवेयरनेस सुजागी ॾियण जी ज़रूरत आहे त असांखे जेकॾहिं जेको असांखे सस्टेनेबल एग्रीकल्चर ते वञणु खपे, असांखे पाइदार ज़राए ते वञणु खपे, असांखे ऑर्गेनिक फार्मिंग ते वञणु खपे। ईअं न थिए जो असांजूं ज़मीनूं को वक़्तु ईअं न थिए त असां एतिरो उन ते उपाईंदा रहूं जो सुंढ न थी वञनि, ऐं उन लाइ उन जी ज़मीन जी जेको तुख़म ऐं दरकेज़ी आहे उहा बि जेका अहम आहे। ठीकु, ॻाल्हि ॿोल्हि असां बिल्कुलु अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर व्यूवर्स ॾिसूं था त केरु आहे असांखे लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? शाहज़ा करीम जिलानी साहब, तव्हांजे प्रोग्राम में ॿिन्ही हथनि जो सलाम, ऐं साईं मोहम्मद इस्माइल कुंबर साहिब खे बि सलाम अर्ज़ करियूं था। असांजा बहितरीन मोहसिन प्रोफेसर आहिनि, ऐं जेकी साईं जन मशवरा ॾियनि पिया ऐं जेकी तजवीज़ूं तव्हांजे साम्हूं पेश थियनि पियूं, उन्हनि में सरासर व्यथागति मथां जे माण्हुनि जी आहे। ऐं उन में कंहिं बि क़िस्म जो यानी कि हारी जो ग़रीब जो कंहिंजो बि हिन में कसूर कोन्हे को। उन में ॾिठो इहो थो वञे त जेकी साईं जन तजवीज़ ॾियूं आहिनि, इंतिहाई बहितरीन तजवीज़ूं पेश था कनि साईं जन, पर इन्हनि ते अमल केरु कराईंदो? अमल कराइण जे लाइ बाक़ाइदे हिकिड़ी जेकी सिचुएशन आहे, जेकी पोज़ीशन आहे, जेकी साईं जन ॿुधाइनि पिया त बाक़ाइदे उन ते अमल कोन पियो थिए। वाधूआ जो हिकिड़ो मिसाल था ॾियनि पिया त जीअं वाधूआ हुयो, अहिड़े तरीक़े सां असांजा मथां जेके वेठा आहिनि, असांजा अमलदार वेठा आहिनि, वज़ीर वेठा आहिनि, मशीर वेठा आहिनि, उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे हिन में? उन्हनि जो किरदारु इहो ई वञी रहियो आहे त पंहिंजे ज़मीनुनि जे हद ताईं बाक़ाइदे उन्हनि खे पाणी मुहैया कयो थो वञे। बाक़ी हारी ऐं नारीअ खे पुछड़ीअ जो जेसिताईं तालुक़ु आहे, कंहिं उहो टाइम इहो बि हुयो त कॾहिं पुछड़ी वारनि कॾहिं बि दाह कान कई, पर अॼु साईं जिन जी तजवीज़ में अॼु असां पाण ॾिसूं पिया कि असांजे ज़मीनुनि ते जेके दोस्तनि जूं ज़मीनूं आहिनि उते वञूं था, वाक़ई पाणीअ जी एतिरी खोट ऐं पाणीअ जी वजह सां केतिरा ई उन जा फसलनि जो वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे, वॾो अलमियो उन्हनि सां वीचारनि था। ऐं जेकॾहिं ट्यूबवेल वग़ैरह जो पाणी ॾिनो थो वञे त जीअं अॼुकल्ह जे हिसाब सां पाणीअ जी का बि उनजी ॾिसो त सिट पाणीअ जी टेबल बिल्कुलु मथे अची चुकी आहे, ऐं उहो पाणी कंहिं बि क़िस्म जो फसल लाइ यानी कारगर नथो थिए पियो, ऐं उन में फसल खे वॾो नुक़सानु थो थिए पियो। उन्हनि जो जेको ख़र्च थो थिए उहो ख़र्च ताईं वीचारनि जो कोन थो निकिरे पियो, ऐं ख़र्चनि में बि उहो पूरा थी था वञनि। वरी उन्हनि सां जॾहिं उहो ज़मीनदार पंहिंजो हिसाब किताब रखे थो त हिसाब किताब में उहो सदाईं वीचारो हमेशह हारी पंहिंजे ज़मीनदार जो करदी रहियो आहे।
तमामु सुठी ॻाल्हि, थैंक यू सो मच अवां कॉल कई, तमामु सुठियूं ॻाल्हियूं अवां कयूं, तमामु सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं ऐं अवां जे ॻाल्हि खे असां अॻिते वधाईंदासीं पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ, छो जो अवां जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि तमामु घणियूं क़ीमती कयूं आहिनि। सो व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ब्रेक खां पोइ असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं, रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ब्रेक खां पहिरियों जेको अधु असां सां गॾु लाइन ते मौजूदु हुयो उन्हनि तमामु सुठी ॻाल्हि कई ऐं तमामु सुठा मशवरा पिणु ॾिना। सो मोहम्मद इस्माइल कुंबर साहिबु मौजूदु आहे, उन्हनि खां असां ॼाणणु चाहींदासीं सर अधे जो इहो सुवालु हुयो त असांजा जेके माण्हू आहिनि ख़ासि करे हारी जेको तबिको आहे एॾी महिनत कनि था, एॾो पैसो पंहिंजो ज़मीन ते ख़र्चु कनि था, पर जॾहिं उहो फसल तयारु थिए थो त हुननि खे ओतिरो बि नथो मिले, बल्कि उन खां बि घटि उन्हनि खे अधे सही ॻाल्हि कई आहे, अधे जेका ॻाल्हि कई आहे उनजा जेके मसइला आहिनि आबादगारनि जा, जेका पाणी वारी पहिरीं ॻाल्हि कई पई त पाणी पहुचे कोन थो, उन खां पोइ पाणी पुछण में पहुचे कोन थो ऐं जेकॾहिं किथे पाणी एतिरो आहे त माना हद खां वधीक निकाल कोन्हे। ऐं ॿियो जेको कास्ट ऑफ प्रोडक्शन जी असीं जेका ॻाल्हि कई अधे त पैदावारी जेका लाॻत असीं जेके चवंदा आहियूं सिंधी में, त हिकिड़े एकड़ ते जेको ख़र्चु अचे थो उहो तमामु वधीक अचे थो। मिसाल कणिक आहे या जेको कप आहे या भाॼियूं आहिनि उन ते एतिरो ख़र्चु अचे थो, माना सिंपल असीं कणिक जो मिसाल वठंदासीं त घटि में घटि जेकॾहिं हिकिड़ो आबादगार ख़र्चु करे उनखे पाणी जो पैसा ॾियणा पवनि था, उनखे ज़मीन जी प्रिपरेशन जा पैसा बि ॾियणा पवनि था, सीड जा पैसा ॾियण, सीड महांगो थी वियो आहे, ॿिज जो ठीकु आहे, उन खां पोइ फर्टिलाइज़र जा पैसा ॾियणा पवनि था, उन खां पोइ जेको माण्हू सॼो 3 खां 4 5 महीना जेको उन फसल में बीठो आहे उहो सॼो ॾींहुं उनजो, उन खां पोइ गुॾाई वग़ैरह एतिरो ख़र्चु माना पोखी खां वठी लाबारे ताईं उहो माना कास्ट ऑफ प्रोडक्शन माना 40,000 खां 50,000 रुपया फी एकड़ ते ख़र्चु अचे थी। फी एकड़ हाणे इहो हिकिड़ो आउं सिंपल मिसाल थो ॾियां त अहिड़े नमूने जेके ॿिया फसल आहिनि उन्हनि ते माना हद खां वधीक ख़र्चु अचे थो। जॾहिं उहो मार्केट में शइ वीचारो खणी थो वञे त मिसाल कणिक जी प्रोक्योरमेंट पॉलिसी आहे त गवर्नमेंट खे जेका अॻे साल पॉलिसी हुई 1350 रुपया माना जेका असां हिकिड़ो मण वठंदी 1350 रुपया, इन हवाले सां जेकॾहिं असां कास्ट कैलकुलेशन कंदासीं त आबादगारनि खे कुझु नथो बचे, पर वरी नतीजो इहो थिए थो उहो उन ते अमल नथो थिए। फूड जेको डिपार्टमेंट आहे उनजो आहे त गवर्नमेंट जी हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे त असां हिन वक़्तु हेतिरे एकड़नि ते कणिक पोखियो हुई ऐं उन कणिक हेतिरी लहंदी, उन में हेतिरनि आबादगारनि खे असीं गिनी बैग्स ॾींदासीं त जीअं उन ज़िले में जेके फूड डिपार्टमेंट आहे पंहिंजा प्रोक्योरमेंट सेंटर क़ाइमु कंदा आहिनि। ऐं मिसाल हिकिड़ो ॾियां थो, पोइ नतीजो इहो थियो त उहो वरी ब्लैक ते वञनि थियूं ऐं पोइ वीचारो आबादगार जेको गवर्नमेंट जी सपोर्ट प्राइस आहे 1350 रुपया, उनजे बदिले उन्हनि खे पैसा मिलनि था 1000 रुपया। अहिड़े नमूने तव्हांखे आउं शुगर केन जो मिसाल ॾियां त शुगर केन में हुते जेकॾहिं पंजाब जो जेको शुगर केन आहे उहो 185 रुपया हुननि क़ीमत लॻाई, असांजे हमराह हिते जेको माना 150 रुपया लॻाई पर मण जे हवाले सां। हाणे हिकिड़ी शुगर जेकॾहिं असां 100 किलो कमंद जो जेकॾहिं हिसाबु कंदासीं 2.5 मण जो, त उन मां तक़रीबन जेको असां वटि जेका असां हुनजी हिन अलाह ताला हिन धरती खे एतिरो सुठो नवाज़ियो आहे जो उनजी मिठास जेका आहे पंजाब ऐं सिंध में कंपेयर कंदासीं त असांजे शुगर केन जी जेका कमंद जी मिठास तमामु वधीक आहे। 12 खां 13 किलो खंडु निकिरे थी। हाणे 12 खां 13 किलो खंड जी तव्हां क़ीमत ॿधो केतिरी थी थिए ऐं उन खां पोइ बाए प्रोडक्ट्स जेका आहे ऐं हू वरी जेकॾहिं असीं 150 ते ॿधंदासीं सिंपली 300 वधि में वधि 400 रुपया असांखे 100 kg जा पवंदा, 400 खां घटि पैसा मिलंदा। त हाणे नतीजो इहो आहे त ऐं हुते असां 13 किलो कमंद या 12 किलो जेको शुगर जी जेको प्राइस कंदासीं उहा जेका असां 600 खां मथे आहे। उन खां पोइ बाए प्रोडक्ट्स आहे, मोलासिस आहे या बगास आहे, ॿियूं शयूं विकिरो थियूं थियनि ऐं उन हवाले सां ॿ टे शयूं आहिनि त टमाटो जी आहे, टमाटे ते वीचारे सॼो आबादगार ख़र्चु कयो, नतीजो जॾहिं मार्केट में खणी आयो त उहो जेको असां वटि कोयटा जो टमाटो उहो 100 रुपया पियो विकिजे, असांजो टमाटो जेको सो माना 10 रुपया पियो विकिजे। नतीजनि में जॾहिं का बि प्लानिंग न हूंदी आहे, का बि पॉलिसी न हूंदी आहे, का बि मार्केटिंग सिस्टम बहितर न हूंदो आहे त पोइ इहे मसइला जनम वठंदा आहिनि। WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन 1995 में जॾहिं इंट्रोड्यूस थियो जिनेवा खां, जॾहिं पाकिस्तान जो सिग्नेटरी हो त उन में ॿियनि मुल्कनि जूं जेके हिन वक़्तु उनजा नतीजा हाणे ज़ाहिर पिया थियनि, ॿियनि मुल्कनि जूं जेके शयूं आहिनि उते आबादगार खे सब्सिडी ॾिनी वञे पई ऐं उन जी कास्ट ऑफ प्रोडक्शन पैदावारी लागत घटि लॻे थी। हिते असां वटि सिस्टम इहो आहे त असां वटि वीचारो आबादगार सॼो साल जेको सो ज़मीन ते ख़र्चु करे थो, जॾहिं मार्केट में हू पंहिंजो फसल या पैदावार खणी थो अचे त उनखे उहा सही नमूने प्राइस नथी मिले ऐं मोनोपोली आहे, मिडलमैन जी मोनोपोली आहे
जेके इदारा आहिनि उन्हनि जी मोनोपोली आहे जंहिंजे करे उहो आबादगार सुख जो साह नथो करे सघे त अधे जॻह ॻाल्हि कई 100% सही आहे त आबादगार खे संदसि जेको सो माना फसलनि जो सही उजूरो नथो मिले जंहिंजे करे वीचारा माण्हू ॾींहों ॾींहुं गुरबत में वखनि। अच्छा हिते मुंहिंजे ख़्याल में त इहो सुवाल तमामु सुठो रहंदो त जेकॾहिं दुनिया जी असां ॻाल्हि कयूं त दुनिया में हिनमहिल छा पियो हले, उते ज़राअत खातो केतिरो स्ट्रॉन्ग आहे, छा उते बि इहे सिचुएशन्स आहिनि जेके असां वटि आहिनि? दुनिया ॾिसो न, दुनिया सिंपल मूं ऑस्ट्रेलिया विज़िट कयो आहे, थाईलैंड बि विज़िट कयो आहे, मलेशिया बि कयो आहे, चाइना बि कयो आहे। उन्हनि जूं पंहिंजियूं एग्रीकल्चर पॉलिसीज़ आहिनि, ऐं उन पॉलिसी ते बाक़ाइदे अमल कंदा आहिनि। वधि खां वधि आबाद उन्हनि जो पंहिंजे मुल्क सां एतिरी उन्हनि सां मोहबत आहे जो चवंदा त हर मुल्क जो जेको हीउ जेको आबादगार आहे पहिरीं इन खे ख़ुशहाल हूंदो त इहो ई प्रोड्यूस अन्न इहो ई थो ॾिए न माण्हुनि खे। इहो जेकॾहिं राइस चांवर जेकॾहिं पैदा करे थो त इहो थो करे, जेकॾहिं जानवर जेके उन्हनि जी मालिकी करे थो त उहो आबादगार करे थो, फिश फार्मिंग आबादगार करे थो, या पोल्ट्री बेकर फार्मिंग उते जूं मर्द औरतूं गॾु कनि था। त थाईलैंड में हिकिड़ो इहो आहे उते इंटीग्रेटेड फार्मिंग आहे, माना हिकिड़ो आबादगार आहे उनखे मोटिवेट कयो अथई जो गवर्नमेंट जी बाक़ाइदे उन जेको बादशाह उनजो बीहन हो त तव्हां कुकड़ियूं बि पालियो, 8 एकड़ घटि में घटि ज़मीन हुजे तव्हांजी, ऐं उन में कुकड़ियूं बि पालियो, उन में तव्हांजो फिश फार्म बि हुजे, उन में तव्हांजो लाइव स्टॉक बि हुजे, उन में तव्हांजो जेको सो ज़मीन बि हुजे जंहिंमें तव्हां किचन गार्डनिंग ऐं वेजिटेबल्स वग़ैरह करियो त जीअं तव्हां पाण बि ख़ुशहाल रहो ऐं मुल्क खे बि तव्हां जेको असांखे सप्लाई करियो सब्जियूं वग़ैरह। इहो रुगो हिकिड़ो थाईलैंड जो। ऑस्ट्रेलिया में एग्रीकल्चर पॉलिसी आहे, उते तव्हांजो मैंगो जे हवाले सां या बनर जे हवाले सां उन्हनि खे सपोर्ट कई वञे थी, ऐं उनजी बाक़ाइदे मार्केटिंग उन्हनि खे ट्रेनिंगूं ॾिनियूं वञनि थियूं, उनखे सब्सिडाइज़ कयो वञे थो। रिसेंटली जॾहिं मुंहिंजो चाइना जो थियो, मुंहिंजी अखियूं खुली वियूं त उन्हनि डेज़र्ट खे कीअं आबाद कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त उते हुननि चयो त असांजो इंडस्ट्रियल रिवोल्यूशन त सनती इनकलाब खे असां प्रोमोट कयोसीं, पर ॾिठोसीं त हाणे सनतूं त वधी वियूं आहिनि, हाणे खाद खुराक खे असां कीअं महफ़ूज़ करियूं, असांजी हीअ पॉपुलेशन वधी वई आहे। उन लाइ हुननि असां जहिड़े ग़रीब मुल्कनि खे घुरायो असांखे उन्हनि पंहिंजे ख़र्च ते, पर हुननि असांखे उहो विज़िट करायो त असां 2004 में उन्हनि एग्रीकल्चर पॉलिसी चाइना वारा ॾिनी, हींअर 2016 ऐं 17 हले पियो त हू एतिरो बूस्टअप करे विया आहिनि जो हुननि जो 80% फूड सिक्योर आहे उनजे मुल्क जे माण्हुनि लाइ। बाक़ी 20% जेको चवनि था त असीं जेके नंढा नंढा ग़रीब मुल्क आहिनि उन मां राइस घुरायूं, चांवर घुरायूं त जीअं घटि में घटि असांजो। ऐं उन में एग्रीकल्चर पॉलिसी जो तव्हांखे सिंपल मिसाल आहे, डेज़र्ट में हुननि बाक़ाइदे हिकिड़ा गोबी डेज़र्ट दुनिया जो 2nd लार्जेस्ट डेज़र्ट जॾहिं मूं विज़िट कयो त उन में हुननि पंहिंजा हिकिड़ा बाक़ाइदे वॾा स्टोरेज क़ाइमु कया आहिनि। उन में वेजिटेबल्स पयूं आहिनि, उन में जेके बसर खे सुकाए जेको उनखे फ्रीज़ कयो पियो वञे। जॾहिं उन्हनि खां इहे क्वेश्चन मूं कया त तव्हांजो केतिरो वॾो ख़र्चु ईंदो हूंदो फ्री ते स्टोरेज ते, चवनि सर असांखे बिजली ते सब्सिडाइज़ कयो वञे थो, गवर्नमेंट सब्सिडाइज़ करे थी, असांखे स्टोरेज करे वरी 4 महीननि खां पोइ मार्केट करियूं था त उन जो असांखे बाक़ाइदे बेनिफिट मिले थो। त उते एग्रीकल्चर पॉलिसी आहे। असां वटि मसइलो इहा त एग्रीकल्चर पॉलिसी कोन्हे, सॼी सिंध में तव्हांखे असां वटि ॾिसो न 40% खां मथे असांजो अंब, असांजो केलो ऐं ॿिया जेके भाॼियूं जेके आहिनि उहे माना ज़ाया थियूं वञनि मार्केट में बेचण खां अॻु में। त हुननि वटि स्टोरेज आहिनि। असां वटि सिंध में हिकिड़ो वॾो गवर्नमेंट जे तरफ़ां को वॾो साइलेज कोन्हे, न को स्टोरेज फैसिलिटी आहे। ऐं कणिक जी मूं तव्हांखे मिसाल ॾियां त कणिक ख़रीद करे रखूं था, पर उहा खुलियल आसमान हेठां पयल हूंदी आहे, नतीजो इहो थींदो आहे त उहे ॿोरियूं या त सड़ी वेंदियूं आहिनि या त इहे वॾा इशूज़ आहिनि। त गवर्नमेंट जी जेका विल आहे उहा लाज़मी आहे, उन गवर्नमेंट जी विल खे माना बाक़ाइदे अरिड़हीं तरमीम खां पोइ गवर्नमेंट जो डोमेन आहे त पहिरीं एग्रीकल्चर पॉलिसी करे आबाद सिंध जे आबादगार खे, पाकिस्तान जे आबादगार खे ख़ुशहाल करे। जेकॾहिं आबादगार ख़ुशहाल हूंदो त ओवरऑल ही जो सॼो सर असां ईअं कंदासीं त हिकिड़ो कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे, पोइ इन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं त हुकूमत खे छा करणु खपे, कहिड़ियूं पॉलिसीज़ हाणे आणणु खपनि। सो ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। लाइन ड्रॉप थी वई। ख़ैर अव्हां ॿीहर कॉल करे सघो था ऐं ॿीहर जेका बि ॻाल्हि अव्हां करे सघो था, अव्हां प्रोग्राम में जॉइन करे सघो था। सो मुंहिंजे ख़्याल में त ऑफियर अधे जी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि चयो त पाणी जे हवाले सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी, जीअं त पहिरियों बि असांजो जेको भाउ कॉलर मौजूदु हो उन्हनि बि पाणी जी ॻाल्हि कई त पाणी जी जेका विर्छ आहे या ईअं चइजे त पुछड़ीअ ताईं नथो पहुचे, कुझु माण्हुनि खे घणो आहे, कुझु माण्हू वटि ज़ाया पियो थिए, किथे बिल्कुलु ई नथो पहुचे। सो इन हवाले सां या असां वटि हिकिड़ो पाणी खे स्टोर करण जा के अहिड़े क़िस्म जूं के फैसिलिटीज़ कोन आहिनि। न, हाणे ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त मथां खां पाणी असांखे घटि थो मिले असांजे, ठीकु आहे, ऐं ईंदड़ जेके जंगूं लॻंदियूं पाणी ते लॻंदियूं, ठीकु आहे। ॾिसो इंडिया ऐं प्लस जेको थो ॿिया जेके मुल्क ट्रांस बाउंड्रीज़ जेके इशू आहिनि दुनिया जा मुल्कनि जो जेको झगड़ो थींदो पाणी ते थींदो, पर जेको अवेलेबल पाणी असां वटि आहे छा उन जी सही नमूने विर्छ थिए थी या नथी थिए, सुवाल असांजो उहो थो थिए हाणे अची। असां वटि जॾहिं गुड्डू बैराज आहे, असां वटि सखर बैराज आहे, असां वटि कोटली बैराज आहे, त इन बैराजनि मां जेके मेन कैनाल्स निकिरनि था उन खां पोइ वरी उन्हनि मां जा हिकिड़ा वाह निकिरनि था, शाखूं निकिरनि था, शाखुनि खां पोइ वरी असांजो 44,000 खां मथे वाटर कोर्सिस आहिनि। त
त हाणे नतीजो इहो आहे त मूंखे यादि आहे त एशियन डेवलपमेंट बैंक जी जॾहिं असां सर्वे कईसीं त नसीर कैनाल ते तक़रीबन रोहिड़ी कैनाल ते त 120 आउटलेट हुआ। आउटलेट माना टेम्परिंग करे पाणी माना चोरी पाणी खे माना आउटलेट डायरेक्ट जेको थो मिनिस्टर साहिब जी हुकूमत सां बाबा जेको थो ऐं उनखे जेको थो माण्हुनि खे पाणी ॾिनो वञे। ऐं ॿियो त जेके असांजा मोगा जेके आहिनि उन्हनि जी टेम्परिंग थिए थी उनखे टोड़ियो वञे थो। हिते इहो आहे त ॾाढे जी लठ खे ॿ मथा त जेको माण्हू ॾाढो आहे उहो पाणी पीए थो पोइ उन में उहा कहिड़ी बि हुकूमत हुजे जंहिंजी हुकूमत उहो अचनि थियूं उहा पीपल्स पार्टी जी हुजे या ॿी कंहिं गवर्नमेंट जी हुजे उन में उहो पाणी जेको उते जेके बास्तर वॾेरा आहिनि उहे वधि खां वधि पाणी खणनि था। हाणे नतीजो इहो आहे उनखां पोइ वरी असांजा जेके इदारा आहिनि सीडा आहे या जेके इरिगेशन डिपार्टमेंट आहे त इहो पाणी चोरी थिए थो। तव्हांखे हिकिड़ो सिंपल मिसाल ॾियां त ख़ैरपुर गंबो जी पुछड़ में पाणी न पिए थो उन्हनि माण्हुनि मुज़ाहिरा करे जॾहिं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में विया त उहो पाणी जेको सखर बैराज जो न पिए अचंदो हो पुछड़ में सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते त उन्हनि अची जजनि जेको सो पाण विज़िट कया उन्हनि जा मॉड्यूल बंदि कराया जितां टेम्परिंग थी रही आउटलेट बंदि कराया पुछड़ में पाणी पिए थो माण्हू ख़ुशहाल थिया। त हाणे नतीजो आहे त असांजी जेका सिंध जी हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे त जेके मेन कैनाल आहिनि उन्हनि जी पुछड़ में पाणी कोन्हे शाखनि में पाणी कोन्हे मेन जेके शाखूं आहिनि उन्हनि जी जेका पुछड़ जिते बि आहे ऐं वाटर कोर्स जो बि तव्हांजो हेड आहे मिडिल आहे टेल आहे त हेड मां त पाणी निकिरे थो पर टेल ताईं पहुचे नथो। त मूं तव्हांखे ॿुधायां त इन्हनि न पहुचण जे करे पोइ माण्हू जेको पंहिंजो फसल पोखनि था उनजो जेको ख़र्चु कनि था त उहो ज़ाया वञे थो। त नतीजो जेको कुझु अवेलेबल पाणी आहे त करणु ईअं खपे उन पाणी ते आम जेको पहिरीं त पुछड़ वारे जो हक़ राइट थिए थो। तव्हां हींअर रुगो ऐं तव्हां टंगो माइनर आहे हिन वक़्तु पाणी जो वॾो सिंध में इशू हले पियो ऐं बुस्टा माइनर आहे टंगो माइनर आहे ऐं ॿियूं जेके सिंध में जेके माइनर्स आहिनि उनमें पाणी न पियो पइजे ऐं इवन एतिरे क़दुरु जो वीचारनि माण्हुनि खे पीअण जे लाइ जनाज़े लाइ पाणी बि कोन्हे। त इहा सिचुएशन सिंध में आहे। ऐं तव्हांजो रुगो सिंध रुगो तव्हां केॾी महिल तव्हांजी टीम खणी हलो साहिली पट्टी जेका जाती वारी आहे टंगो माइनर जे आबादगारनि खां पुछा कंदा त अॻियां डूंगर जत जा ॻोठ आहिनि या ॿ टे ॿिया जत आहिनि उन्हनि वीचारनि लाइ पीअण जे लाइ पाणी कोन्हे मस्जिदनि में विज़ू लाइ पाणी न आहे ऐं पुछड़ जेका बि सिंध जी आहे उहा ईअं ई तबाह बर्बाद बि थिए पाणी न अफ़सोसनाक ॻाल्हि आहे अफ़सोसनाक ॻाल्हि आहे वधीक ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं पर मोहरम नाज़ साहिब असां सां गॾु मौजूदु आहे ऐं तव्हांजी ख़ामोशी खे बि असां टोड़ींदासीं। मोहरम साहिबु कलाम त तव्हां खां ॿुधंदासीं पर विच में जेकॾहिं का ॻाल्हि ज़हन में अचे त उहा बि करे सघो था का पाबंदी न आहे तव्हां ते। ॾाढो सुठी ॻाल्हि पिया कनि ऐं पंहिंजो साईं जन जीअं फरमायो त हीअ पंहिंजो हुकूमत जे सतह ते जेके थियनि पियूं कंहिं बि शइ में असां वेल मिलेज आहियूं। सही चवां बिल्कुलु इहे शयूं आहिनि सो अलाह करे त सभई सुधरी वञो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हिकिड़ो कलाम ॿुधणु चाहींदासीं तव्हां खां। हीअ पंहिंजो आपदा साहिबा जो मैडम जो ॻाल्हि आहे ॾाढी ॾुखी शइ आहे पर हाणे कोशिशि कयूं था। जी मेरे महबूब दी जेल रजाई बाह मरोड़े एक बार पानी दा दूजा पार गड़े दा तीजा गल गराटी पाई बाह मरोड़े वाली बाह मरोड़े चूड़े वाली अते वेदाई नाल रलाई सुन मियां साहिब दिला साडी उम्र गई अजाई साडी उम्र गई अजाई माही याद कड़ोली भर दी मैं याद कड़ोली भर दी एक अला कनू में डर दी एक मोला कनू में डर दी हाँ याद कड़ोली हाँ मैं याद कड़ोली हंक मोला याद कड़ोली भर दी एक अला कनू में
में डरदी हिक मोला कनू में डरदी हाँ याद कड़ोली आहा आहा माही याद कड़ोली भरदी दर्दी हाँ मैं याद कड़ोली आहा आहा तूने याद कड़ोली भरदी मैं याद कड़ोली भरदी तूने याद कड़ोली भरदी एक वाला कनू में डरदी एक मोला कनू में डरदी हाँ सुन याद कड़ोली हक मोला से याद कड़ोली भरदी मैं याद कड़ोली भरदी मैं याद कड़ोली भरदी गम 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 अली गम गम हसन हुसैन रब कर दी हाँ सुन याद कड़ोली हाँ हाँ सुन याद कड़ोली भर दी मैं याद कड़ोली हक मोला सही याद कड़ोली भर दी एक वाला कनू में डर दी एक मोला कनू में डर दी हाँ सुन याद कड़ोली भर दी मैं याद कड़ोली भर दी मैं याद कड़ोली भर दी मैं याद कड़ोली भर दी। माशाल्लाह तमाम बेहतरीन सूफियाणो कलाम ऐं ॿुधी करे यकीन कयो समातुनि ते हिकिड़ो सहर तारी थी वियो। सो व्यूवर्स इन जगह वक़्तु थी वियो आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन।
जी व्यूअर्स हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुए, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो गुफ़्तगू खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। हिन महिल ताईं असांजूं तमामु बहितरीनु जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, उमेद कयां थी तव्हां सभई उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिशि करे रहिया हूंदो ऐं हाणे कोशिशि कंदो त इन्हनि ॻाल्हियुनि मां अव्हां फ़ाइदो पिणु वठो। सो इस्माइल साहिबु, जेका ॻाल्हि हुकूमत जी थिए, तव्हां इहा ॻाल्हि कई त तव्हां जॾहिं ॿाहिरनि मुल्कनि जो विज़िट कयो त उते बाक़ाइदा तव्हांखे हुकूमत जी तरफ़ां हिकिड़ी पॉलिसी मिली जंहिंमें तव्हांजे फूड जी सेफ्टी बि हुई, उनखे तव्हां हिकिड़ो चइजे त प्रिज़र्व बि कयो पिया ऐं इन खां अलावा जेके हारी हुया उन्हनि खे को नुक़सानु कोन पियो थिए, उन्हनि जो फ़ाइदो हुयो। त असांजे मुल्क में हाणे हुकूमत खे कहिड़ियूं पॉलिसीज़ ठाहिणु खपनि? ऐं सम्झां थो त जॾहिं अरिड़हीं तरवीह खां पहिरीं माना असां एग्रीकल्चर फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन वारनि प्लस जेको मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर वारनि पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी ठाहींदा हुआ ऐं उहा पॉलिसी जेका असां उन में पोइ सॼे क्रॉप जी सिचुएशन ॾिसंदा हुआ, लाइव स्टॉक जी सिचुएशन ॾिसंदा हुआ, पोल्ट्री जी, उन खां पोइ उहो वरी प्लानिंग कंदा। छो पॉपुलेशन वधे पई, असांखे पंहिंजे माण्हुनि जे खाद खुराक पहिरीं त पहिरीं असांखे जेके रहूं था हिन धरती ते पहिरीं त उन्हनि जी ज़रूरतूं पूरियूं थियनि। ठीकु आहे, हिकिड़ी शइ आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ जेका असां माना उहो डोमेन आहे प्रोविंशनल गवर्नमेंट जो। त असां वटि प्रोविंशनल गवर्नमेंट में जेको हिन वक़्तु जेको इमीडिएट जेका तव्हां ॻाल्हि कई छा करणु खपे त सिंध जी ज़राअत तरक़ी करे, त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो न, त मूं तव्हांखे ॿुधायो त माहौलियात आहे ऐं या जेको सो ज़मीन आहे या मौसमी तब्दीलियूं आहिनि या पाणी आहे या ज़राअत आहे, उहो हिकिड़ो गॾियल माना हिकिड़ो इंटरलिंक्ड आहिनि शयूं। जेकॾहिं माहौल सही न हूंदो त तव्हांजी मौसमी तब्दीली मौसम सही न हूंदी, मौसमी आबादगार जेकॾहिं उनखे कन्वर्ट न कयो त लाज़मी असांखे लॉस थींदो। जेकॾहिं डिज़ास्टर अचनि था उनजी असांखे पंहिंजी तयारी करणु खपे। त हाणे चवण जो मक़सदु आहे त पहिरीं त असांखे जेके हीअ मौसमी तब्दीलियूं आयूं आहिनि त उनजे लाइ बाक़ाइदा गवर्नमेंट ऑफ सिंध खे पंहिंजो माना इनिशियली जेको सो माना हिकिड़ी पॉलिसी वज़े करणु खपे त जेकॾहिं डिज़ास्टर अचे थो माण्हुनि खे असीं कीअं तयारु करियूं ऐं जिते ड्राउट आहे त उते ड्राउट रेज़िस्ट वैराइटीज़ कीअं डेवलप करायूं, माण्हुनि खे अवेयर बि करियूं ऐं प्लस पॉलिसी ॾेई छॾियूं गवर्नमेंट जे तरफ़ां। जेकॾहिं क्रॉप डैमेज थिए थो त बाबा क्रॉप इंश्योरेंस पॉलिसी तव्हांखे इंट्रोड्यूस करायूं था। ठीकु आहे, हिकिड़ी शइ आहे। ॿी माहौल जे हवाले सां, एनवायरमेंटल प्रोटेक्शन जे हवाले सां माना सिंध गवर्नमेंट में डिपार्टमेंट बि आहे त उहो एनवायरमेंट जी पॉलिसी खणी अचनि। ऐं उन में ॾिसो न, तव्हां जेका ॻाल्हि कई त पंजाब आहे न, पंजाब वारनि फूड सिक्योरिटी डिपार्टमेंट आहे हुन वटि, पर पंजाब फूड सेफ्टी अथॉरिटी क़ाइमु कई आहे। हाणे फूड सेफ्टी अथॉरिटी जो छा आहे त जेको कुझु फूड असां वटि सिक्योर आहे, पर जेको कुझु असां खाऊं था, रेस्टोरेंट ते खाऊं था, गार्डन ते खाऊं था, या जेको वेजिटेबल्स मिलनि थियूं, छा उहे सेफ आहिनि या न आहिनि, न आहिनि त उन लाइ फूड सेफ्टी अथॉरिटी क़ाइमु कई आहे। उते जा जेके यूथ आहिनि फूड साइंसिस में जेके आहिनि उन्हनि खे बाक़ाइदे रखियो वियो आहे त तव्हां ॾिसो ऐं उहे बेकरियूं सील करियो, उहे रेस्टोरेंट सील करियो। ऐं अहिड़े नमूने लैंड यूटिलाइज़ेशन पॉलिसी, ज़राअत जे हवाले सां बाबा हीअ कमर्शलाइज़ लैंड कंदा वञो त तव्हां वटि का पॉलिसी हुअणु खपे, उनजी का प्लानिंग हुअणु खपे ऐं उहो प्रोसेस जेकॾहिं कंप्लीट थींदो त आउं सम्झां थो त इहे सिंध जूं ॿाहिरियूं तरक़ियूं कंदियूं त माण्हुनि जी जेका असां माना माइग्रेशन घटिजी वेंदी। पर उन में ज़राअत जी पॉलिसी मस्ट आहे। त ज़राअत जी पॉलिसी हवाले सां बाक़ाइदे मार्केटिंग सिस्टम बहितर हुअणु खपे, उनजो पहिरीं मार्केटिंग ते फोकस करिणो। तव्हां जेका पहिरीं ॻाल्हि कई त असांजी जेका असां अंब बि हाणे फारेन वञे पियो, असांजो केलो बि फारेन वञे पियो, असांजो वधि खां वधि इहे ॿ शयूं हिन वक़्तु माना एक्सपोर्ट में चिली मिर्च बि बहितर असांजा थियनि था जेके क्लाइमेट कंडीशन में, ऐं जैतून बि वञे पियो। त असां वटि जेका लोकल जेकॾहिं सुठी मार्केट हुजे, आबादगार के सुठा जेकॾहिं उनखे पैसा मिलनि त आउं सम्झां थो त हिते असां वटि उनजी खपत आहे। पर नतीजो इहो आहे त माना असां वटि को सिस्टम मार्केटिंग न लाइव स्टॉक जे हवाले सां को किथे तव्हांखे पिड़ियूं नज़र ईंदियूं, पिड़ियूं उहो बाक़ाइदे हर यूनियन काउंसिल में या हर तहलके सिते ते ज़िले सिते ते तव्हांखे माल जूं पिड़ियूं नज़र ईंदियूं। पर जॾहिं तव्हां माल में वेंदो त दुनिया में ईअं हूंदो आहे त बाबा उठ जेकॾहिं वठिणो आहे त उठनि वारे खाने में हलिया वञो, जेकॾहिं ढगा वठणा आहिनि त ढगनि वारे खाने में हलिया वञो। हिते उहो सिस्टम ई कोन्हे। हिते सिस्टम आहे जेको वठी आयो बाबा उते मिलियो, उते वरी छा आहे त उन वीचारनि भाॻियुनि खे बाक़ाइदे उन्हनि खां टैक्स वरितो वञे थो, उन टैक्स जी मद में उन टैक्स माण्हुनि जे माना खीसनि जो ख़र्चु थिए थो। पर उनजी को अहिड़ो प्लान नथा ठाहिनि त बाबा जेकॾहिं तव्हां ज़िले गवर्नमेंट आहे त उनखे हिकिड़ो प्लान ठाहिणु खपे त बाबा हीअ असां हिकिड़ी माल जी पिड़ी ठाहे थो, माण्हू खां टैक्स वठूं था, हुनखे बहितर करियूं, उनखे पाणी जूं सहूलियतूं हुजनि, उनखे बाक़ाइदे जेके माण्हू एक्सपोर्टर आहिनि या जेके असांजा जेके ट्रेडर्स आहिनि उन्हनि खे उते वठी अचूं त जीअं घटि में घटि उनखे पैसा सुठा मिलनि। हा, इहो मूं तव्हां सां ॻाल्हि कई त बारदाना जॾहिं माण्हू खे न मिलंदा इहो इशू थींदो आहे प्रोक्योरमेंट पॉलिसी। ऐं ॿियो त सपोर्ट प्राइस जेका आहे उन ते फोकस कयो वञे। एग्रीकल्चर जेकॾहिं पॉलिसी हूंदी त आउं सम्झां थो हॉर्टिकल्चर जी पॉलिसी हूंदी त उहो वधीक बहितर थींदो। उन खां पोइ लैंड यूटिलाइज़ेशन वारी पॉलिसी आहे। त इहे वाटर पॉलिसी सिंध में अञा ताईं वाटर पॉलिसी इंट्रोड्यूस न कराई वई आहे ऐं न ई जेको उनजो को बिल आंदो वियो आहे। त आउं सम्झां थो त वाटर जेको अवेलेबल असां केतिरो आहे, पोइ ग्राउंड वाटर जेको असांजो उहो ख़राबु पियो थिए, जर्जो पाणी, उन लाइ बि का शइ वधे करणु खपे न। त इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके आउं सम्झां थो त जेकॾहिं इन्हनि ते फोकस कयो वञे त
हिकु त सिंध जूं ॿाहिराड़ियूं ख़ुशहाल थींदियूं, पाणी माण्हुनि ताईं पहुचंदो जॾहिं, ऐं उन खां पोइ ॿ शयूं ॿियूं जेके मुंहिंजे नज़र में अचनि थियूं पॉलिसियुनि खां अलावा, त ॿाहिराड़ी जी तरक़ी वारा प्रोग्राम शुरू कया वञनि। छो जो मूंखे ख़बर आहे त जॾहिं पाकिस्तान खां पहिरीं या पाकिस्तान खां पोइ रूरल डेवलपमेंट जा तमामु घणा प्रोग्राम शुरू कया विया। बिल्कुलु, अवां सां वधीक ॻाल्हि ॿोल्हि खे कंटिन्यू कंदासीं, पर व्यूअर्स अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां सां गॾु लाइन ते हिकिड़ी तमामु बहितरीन शख़्सियत मौजूदु आहे माशाल्लाह। साईं जन डायरेक्टर आहिनि सिंध स्टडी सेंटर जा, ऐं सिंध यूनिवर्सिटी सां माशाल्लाह साईं जन जी वाबस्तगी आहे। जनाब डॉक्टर ग़ुलाम अली ॾियारे जो साहब मौजूदु आहे। सो अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भली कार चवंदासीं। थैंक यू सो मच, अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो। सो सर, सभ खां पहिरियों त अव्हांखे इहो पुछणु चाहींदसि, सिंध जा जेके ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, रूरल एरियाज़ जिन खे असां चऊं था, उन्हनि में जेका हिन महिल ज़राअत आहे, अव्हांजे ख़्याल में उते केतिरी तरक़ी थी आहे या तरक़ीअ जे हवाले सां अव्हां छा चवणु चाहींदो? बहिराड़ी में हिन वक़्तु तमामु अहम मसइला आहिनि ऐं उन्हनि में ज़रई मसइला तमामु घणा। जीअं त बहिराड़ी में माण्हू खे रहनि था, उन्हनि वटि हिकु त इदारा सही नमूने सां कमु कनि कोन था कनि, ऐं जीअं त हिन वक़्तु मुख़्तलिफ़ NGOs ऐं गवर्नमेंट इनिशिएटिव वरिता आहिनि, पर बहिराड़ी में इदारा कमु न करे सघिया आहिनि। जीअं त बहिराड़ीअ में हिन वक़्तु वाटर टेबल वधे पई, जीअं त सिम वधी आहे, माण्हुनि खे पाणीअ जा मसाला वधिया आहिनि ऐं पाणी सही न आहे, तंहिंजे करे माण्हुनि जे हेल्थ ते बि असर पवनि था पिया। ऐं उन खां अलावा माण्हुनि खे जेका वाटर टेबल वधी आहे त उन्हनि में सही नमूने सां फसल पैदावार कोन था ॾियनि, तंहिंजे करे माण्हुनि जी मुआशी हालतूं तमामु ख़राब थियूं आहिनि ऐं बहितरी ॾांहुं नथियूं वञनि। उन खां अलावा हिन वक़्तु बहिराड़ी मजे जेके मार्केट मैकेनिज़म आहे त ज़मीनदार या हारी पंहिंजी पैदाश उते जे वापारी खे विकिरो कंदो आहे, जेको 3 स्टेजिस मां वञी वरी कारखानेदार या होलसेल मार्केट में वेंदो आहे, होलसेल मार्केट में वेंदो आहे। तंहिंजे करे उहे आरती जेके चवंदा आहियूं, जेके वापार कंदा आहिनि, उहे सही नमूने सां उन्हनि खे अघु बि कोन ॾींदा आहिनि, त हू अघ में बि मार खाईंदा आहिनि ऐं सही नमूने सां उन्हनि खे पाणी बि टाइम ते कोन मिलंदो आहे। जॾहिं टाइम ते न मिलंदो आहे त उन्हनि जो फसल सुठो न थींदो आहे। जॾहिं फसल पैदावार सुठी न थींदी त पोइ उन खां पोइ उन्हनि खे आमदनी न सुठी थींदी। जॾहिं आमदनी न सुठी थींदी त ऑटोमेटिकली माण्हुनि खे मुआशी समाजी सिहत ते असर पिया आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध तमामु ॾुख ऐं तमामु जेको आहे सो तकलीफ़ में आहे। तंहिंजे लाइ हुकूमत खे ख़्यालु करणु खपे, हुकूमत खे पॉलिसी पंहिंजूं रिवाइज़ करणु खपनि, ठाहिणु खपनि, जेके असांजी 70% आबादी बहिराड़ी में रहे थी, उन्हनि खे हिकिड़ा सुठा प्रोग्राम ॾिजनि जंहिंमें वाटर पका कया वञनि, ॿिज नवां ॾिना वञनि, लाइव स्टॉक जा प्रोजेक्ट आंदा वञनि, त बहितरी ऐं तइलीम आम आहे त असां जे बहिराड़ीअ में तइलीम तमामु ॾींहों ॾींहुं डिटोरेंट थी आहे। तंहिंजे लाइ गवर्नमेंट खे ऐं उन खां अलावा ॿियनि पॉलिसी मेकर्स खे बहिराड़ीअ में जेके 70% आबादी रहे थी, उन्हनि जे लाइ सोचणो पवंदो ऐं उन्हनि जी बहितरीअ जे लाइ कंहिं क़िस्म जा नवां पॉलिसियूं नवां प्रोग्राम आणणा पवंदा, उहो बहितरी आहे। सही, तमामु सुठी अव्हां ॻाल्हि कई। बिल्कुलु असांखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। थैंक यू सो मच, अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो ऐं ॾाढी मुफ़ीद कचहरी अव्हां सां रही। सो इजाज़त तव्हां खां चाहींदासीं, अल्लाह हाफ़िज़। ऐं सर, इन शइ खे असां अॻिते कंटिन्यू करणु चाहींदासीं, उहे ॻाल्हियूं जेके असां पंहिंजी ॻाल्हियुनि में कुझु करे चुका आहियूं, वरी साईं जन में साॻी साईं जेके 2 टे शयूं ॻाल्हियूं कयूं था। पाणी जेको आहे, पाणी जो ॾिसो न, हिन वक़्तु इहो इशू आहे त हिकिड़ो त वाटर टेबल त वधी आहे, पर हुनजो नेकाल जो सही सिस्टम न आहे। जेकॾहिं नेकाल लाइ प्रोजेक्ट ठहिया बि सही त उहो नाकाम पिया। मिसाल LBO जी नाकाम थियो, या स्कार्प जा जेके ट्यूबवेल लॻा उहे पर सही नमूने नथा हलनि किथे, RBOD अञा ताईं कंप्लीट न थियो आहे, ड्रेनेज जो आहे। ऐं ॿियो जेका साईं ॻाल्हि कई आहे त माण्हुनि जी सिहत सही न आहे। हाणे सिहत जो जेको वॾो मेन जेको दारोमदार आहे असांजो जेके फ्रेश वाटर बॉडीज़ आहिनि, फ्रेश वाटर बॉडीज़ में इंडस असांजो शहर अॻु आहे, सिंधु असांजी जेका आहे। जॾहिं सिंध में एंटर थिए थो पाणी दरिया जो, त रोहिड़ी जो पाणी आहे, सकर जो पाणी आहे, शहर जो गंदो पाणी, नतीजनि वञी कोस्टल बेल्ट ते जॾहिं दरिया वञी पहुचे थो त उन में वधि खां वधि जेको माना ज़हरीलो पाणी, माना शहर जो पाणी जॾहिं वञे थो। हींअर बि तव्हां ॾिसो त जस्टिस जेको सो माना ऐं शहाब उस्ते वारनि जेको सो केस दाख़िल कयो, उन में जस्टिस कलोड़ो साहिबु जेको सो विज़िट कया त सॼी सिंध में वाटर सप्लाई प्लस जेको फुलेली कैनाल में फ्रेश वाटर जेको पाणी आहे, या जेके मेन कैनाल आहिनि उनमें घटनि जो पाणी वञे थो, उहो पाणी जॾहिं वाटर सप्लाई में वञे थो वीचारा माण्हू पीअनि था। ऐं वाटर सप्लाई में मोयल कुता, पाणी पीअण जो पाणी ऐं सेवरेज ॿिन्ही जो छो जो उन ॿिन्ही कोन्हे, माना असांजो गंदो पाणी असीं फिर साफ़ पाणी में उछलायूं था ऐं वरी उहो साफ़ पाणी पियूं था त असीं बीमार थियूं था।
जर जो पानी भी ख़राबु आहे ऐं सीवरेज जो सिस्टम सही न आहे त आउं सम्झां थो त इन सां अधु खां मथे जेका सिंध आहे उन में हींअर जेके तव्हां ॾिसो हेपाटाइटिस असांजो सिहत ते केतिरो थो ख़र्चु अचे बिलियंस रुपीस असांजो सिहत थो कजे जेकॾहिं असीं इन सिस्टम खे सही करियूं माण्हू खे साफ़ पाणी ॾियूं त माण्हू जी सिहत सुठी हूंदी सही नमूने कमु करे सघंदा ॿी जेका साईं जेका ॻाल्हि कई आहे तइलीम जे हवाले सां त तइलीम में जेकॾहिं ॿहिराड़ी जी तरक़ी वारा प्रोग्राम सिंध में शुरू कया वञनि मिसाल पाकिस्तान खां पोइ विलेज इंडस्ट्रियल एग्रीकल्चर डेवलपमेंट प्रोग्राम शुरू थियो पोइ BD सिस्टम शुरू थियो पोइ पाकिस्तान पावर्टी एलिवेशन प्राइम मिनिस्टर 5 पॉइंट्स प्रोग्राम पीपल्स वर्क्स प्रोग्राम तइमीर वतन प्रोग्राम सोशल एक्शन प्रोग्राम ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम पर माण्हू जी लाइवलीहुड त बहितर थी न पियो न हिकिड़ी फिलासफ़ी आहे त नॉट टू गिव द फिश टू द पीपल बट टू टीच द पीपल हाउ टू कैच द फिश माण्हुनि खे पिनण ते मजबूर न करियो पर माण्हू जा स्किल डेवलप करियो त जीअं माण्हू उहो हुनरमंद थी करे उहो पाण बि कमाए पंहिंजे बचनि खे बि खाराए त इहा फिलासफ़ियूं माण्हुनि जूं चाइना वारनि पंहिंजी फिलासफ़ी खे एडॉप्ट कई स्किल चाइना थी वियो ऐं हींअर जेको सो CPEC खां पोइ वरी अञा वधीक इशू थींदा असां हुन लाइ तयारी न कई आहे त चवण जो मक़सदु आहे सिंध जूं जेके ॿाहिराड़ियूं आहिनि उन्हनि जी तरक़ी लाइ हिकिड़ा प्रोग्राम शुरू कया वञनि माण्हुनि जी माइग्रेशन कोन थींदी उते सिहत सुठी हूंदी उते अस्पताल में जेकॾहिं सिहत जी सहूलियत हूंदियूं तइलीम सुठी हूंदी ऐं मार्केटिंग चैनल्स जेके बहितर हूंदा त आउं सम्झां थो त उते ई माना तव्हां UC सतह ते ई सिस्टम डेवलप करियो तलके सिस्टम ते पोइ ज़िले सिस्टम ते सही तमामु सुठी ॻाल्हि हुई ऐं ॿी ॻाल्हि सिर्फ़ु इहो मसो जेको आहे ख़राबु पाणी जो इहो ॻोठाणनि इलाइक़नि में कोन आहे बल्कि शहर में ऐं कुझु अर्सो पहिरियों मां हिकिड़ी रिसर्च अवां सां शेयर बि कई हुई हिते हिन ई प्लेटफॉर्म तां ऐं हाणे ॿीहर छा करे जो अॼु मौक़ो बि आहे ऐं मुनासिबत बि आहे त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि हिकिड़ी तहक़ीक़ हुई जंहिं में इहो ॿुधायो वियो असांजो जेतिरो शहरनि जो सिवरेज जो सिस्टम आहे उहो समुंड में हिन महिल दाख़िल कयो पियो वञे इन करे उतां जी जेका आबी मख़लूक आहे छो जो हर शइ जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे हाणे उहा मख़लूक मरंदी पई वञे ऐं इन करे 2020 ताईं कराची खे थी सघे थो त हिकिड़े वॾे डिज़ास्टर मां गुज़रणो पए ऐं कराची ते थी सघे थो त हिकिड़ो तमामु घणो ॾुखियो टाइम अचे सो अलाए करे त अहिड़ो को वक़्तु कोन अचे असांजी हुकूमत खे पहिरियों थोरो अकुलु अची वञे जेकॾहिं अकुलु अची वञे त पोइ अञा वधीक सुठी ॻाल्हि थी सघे थी सो मोहरम साहब बि असां सां गॾु मौजूदु आहे उनखां पोइ सर ज़रई यूनिवर्सिटी जे हवाले सां असां कुझु गुफ़्तगू कंदासीं मोहरम साहब जी कचहरी ॿुधो पिया हाँ बिल्कुल भला तव्हां कॾहिं हार पो कयो आहे कमंद पोखियो आहे लूसण लुधो आहे घणी ज़मीन आहे कुझु ॿाहिरि हिन लाइ संभालंदा मूंखे एतिरी ख़बर न आहे पर जॾहिं वरी उहे बारदाननि जो इशू थींदो आहे मां ॾिसंदो आहियां त उहे तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि ॾाढा उहो न मिलंदो आहे न सपोर्ट प्राइस न मिलंदी आहे न उहो ब्लैक ते वेंदियूं आहिनि जीअं तव्हां कणिक चयो न उहा कणिक जी सपोर्ट प्राइस माण्हू खे न मिलंदी आहे पोइ उते वरी उहो जेके मिडलमैन आहे उनखे बारदानो विकिणो करे ॾिनो वेंदो आहे उहो चवंदा बाबा हाणे तोखे ॾींहुं थो बारदानो तूं मूंखे ॾे पोइ उहो वरी गवर्नमेंट खे ॾींदो आहे हाणे इहो हिते वॾो इशू आहे उन में इहा त आबादगार खे जेकॾहिं सपोर्ट प्राइस सारा जेको गवर्नमेंट जो अघु न मिले ब्लैक ते सॼो सिस्टम हले त तव्हां उहो प्रोक्योरमेंट पॉलिसी सही न आहे पर उन में नंढे आबादगार खे शामिल न कयो आहे बाबा जंहिंजी 5 एकड़ वारो जेको ज़मीन जेको आबादगार उनखे बि शामिल त करियो न उहो ई कोन्हे ऐं एक्चुअल हिन वक़्तु जेको इशू आहे न उहो बि नंढे आबादगार ऐं बेज़मीन हारी जो इशू आहे वॾो सिंध में छो जो सभ खां वधीक हिकु त रोज़गार जा वॾा मसइला आहिनि नौकरियूं कोन थियूं मिलनि पढ़िया लिखिया माण्हू वीचारा ईअं वेठा आहिनि सो लाज़िम आहे त पोइ हिकिड़ी बनी आहे जंहिं ते माण्हू जो गुज़र सफ़र थिए थो या जेको चौपायो माल आहे उन ते थिए थो पर जेकॾहिं वरी उते बि मार्केट वैल्यू बिल्कुलु ई ज़ीरो हुजे त पोइ उन वीचारे जी त ज़िंदगी अॼुकल्ह सभई सिचुएशन असांजे साम्हूं ॻाल्हि कई त 70% जेको असांजी पॉपुलेशन जो सॼो दारोमदार जेको सो माना पॉपुलेशन सॼी ॿाहिराड़ी में रहे थी त 70% तमामु घणो रेशो आहे उन में बि 60 खां अबव जेको औरतूं आहिनि उन्हनि जो औरतुनि जो हिसो आहे उहो औरतूं कमु कनि थियूं ऐं उन खां पोइ वरी जेको सो असां उन ते फोकस ॿियो पहिरियों जेको सोर्स एग्रीकल्चर आहे पोइ सेकेंड सोर्स ऑफ लाइवलीहुड सिंध जो जेको चौपायो माल आहे त इन्हनि ॿिनि शयुनि ते फोकस कयो वञे त असीं माना घणियूं ख़ुशहाल थी सघूं था ॿियनि मुल्कनि में इहे फैसिलिटियूं कोन्हे जेका असां वटि हिते अच्छा माशाल्लाह ज़रई यूनिवर्सिटी जेका टंडो ड्याम में आहे उन जो हिन महिल कहिड़ो किरदारु आहे ऐं असांजा जेके नौजवान उतां PhD करे निकिरनि था या उते जेका बि तालीम हासिल करे उन यूनिवर्सिटी मां निकिरनि था त पाकिस्तान में या इंटरनेशनल उनजो स्कोप छा आहे उनखे केतिरा फ़ाइदा मिलंदा पहिरीं ॻाल्हि त ज़रायत जी तरक़ी जेका असां माना सिंध में जेका वधि खां वधि जेका थी उहा सखर बैराज जी तइमीर सां थी सखर बैराज जी जॾहिं 1930 वारे ॾहाके में जेका सखर बैराज ठहियो त उन खां पोइ ज़रायत जी तइलीम खे महसूसु कयो वियो ऐं उन तइलीम खे महसूसु कंदे उन वक़्त में अंग्रेज़ बादशाहनि जेको किंग जॉर्ज फिफ्थ इंस्टीट्यूट 1934 में सकरन में रखियो सकरन सिंध जो हुननि मर्कज़ सम्झो त हिते ज़रायत जे हवाले सां पोइ अॻिते हली हुननि जेको सो कोशिशि कई त उते बि पंहिंजो रिसर्च इंस्टीट्यूट क़ाइमु कया मीरपुर ख़ासि में बि रिसर्च इंस्टीट्यूट 1905 में क़ाइमु थियो लाड़काणे वारी साइड ते बि थियो ऐं ॿियनि इलाइक़नि में थिया जिते एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स हुई उन्हनि खे उहा वीहनि हुई अॼु खां 100 साल अॻु जी ॻाल्हि थो करियां त हिन वक़्तु जेका उन खां पोइ 1954 में इहो कॉलेज शिफ्ट थियो टंडो ॼाम ऐं 1962 में कॉलेज खे अलॻि कयो रिसर्च खे अलॻि कयो वियो ऐं 1977 में जेको सो हिकिड़ी फुल फ्लेज यूनिवर्सिटी हाणे 1977 खां वठी हिन वक़्तु ताईं असां वटि सिंध ज़रई यूनिवर्सिटी
30,000 खां मथे जेके से माना ग्रेजुएट्स मुख़्तलिफ़ फील्ड्स में जेके माना प्रोड्यूस कया आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ फील्ड्स में माना इंजीनियरिंग में कया आहिनि, एग्रीकल्चर में कया अथसि, लाइफ स्टाइल में कया अथसि, एनिमल साइंसिस में कया अथसि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में न सिर्फ़ु हिते पर दुनिया में उहे माण्हू कमु करे। अमेरिका में असांजा ज़रई यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट्स कमु करे रहिया आहिनि। ॿियनि सूबनि में असांजी हीअ वाहिद ज़रई यूनिवर्सिटी आहे जेके असीं चवंदा आहियूं मिनी पाकिस्तान, त जंहिंमें पंजाब जा बि स्टूडेंट्स बि आहिनि, बलोचिस्तान जा बि आहिनि ऐं KPK जा बि आहिनि, आज़ाद जम्मू कश्मीर जा बि आहिनि, उहे माना हिते अची पढ़नि था। त हाणे नतीजो इहो आहे त हिन वक़्तु जेको यूनिवर्सिटियुनि जो जेको रोल आहे उहो आहे त सुठा ग्रेजुएट्स जेके से पैदा करे मार्केट ओरिएंटेड। हिन वक़्तु जेका नई टर्मिनोलॉजी नई फिलासफ़ी आई आहे त जॉब ओरिएंटेड माना रोज़गार लाइ हिकिड़ा ग्रेजुएट्स पैदा करियूं जेकी मार्केट में खपत थिए ऐं मार्केट में वञी हू वञी जेको सो माना मुल्क जे लाइ माण्हुनि जे लाइ ख़िदमतूं सरंजाम ॾियनि। त हिन वक़्त में जेको सो असां वटि इनटेक जेको आहे उहो तक़रीबन जेको सो 7,000 हिन वक़्तु स्टूडेंट्स पढ़नि पिया ज़रई यूनिवर्सिटी में, 7,000 समथिंग ऐं 30,000 खनि असांजा ग्रेजुएट्स निकिरी विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि तव्हां न सिर्फ़ु सिंध पर पाकिस्तान में मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि जंहिंमें बैंकूं आहिनि, क्रेडिट बैंक्स आहिनि, उनमें एग्रीकल्चर क्रेडिट ऑफिसर, बाक़ाइदा स्टेट बैंक जी पॉलिसी आहे उहो एग्रीकल्चर ज़रई ग्रेजुएट्स रखियो वञे थो। उहो सिंध में जेके असांजा कमु कनि पिया, पेस्टिसाइड या फर्टिलाइज़र कंपनियूं आहिनि उन में बि ग्रेजुएट्स कमु कनि था, मुख़्तलिफ़ जेके एग्रो इंडस्ट्रीज़ जेके सिंध में आहिनि उन्हनि में कमु कनि था। उन खां पोइ जेके से मुख़्तलिफ़ सिंध गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स आहिनि या पब्लिक गवर्नमेंट जा उन में कमु कनि था या NGO सेक्टर आहे, सुठो स्कोप आहे, सुठो तमामु वॾो स्कोप आहे। हा, वाटर जे हवाले सां जेके वाटर जा ग्रेजुएट्स इंजीनियरिंग में पैसा ॾींदा उनजे वाटर जे हवाले सां तमामु घणो स्कोप आहे। होॾां एनिमल साइंसिस जो त तव्हां कराची में हिन वक़्तु जेको मेजॉरिटी असांजी ज़रई यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट जॾहिं हिते लॻंदो आहे ईद जूं जेके वाधारूं लॻंदियूं आहिनि जूं जानवरनि जूं, त उन में वधि में वधि असांजा ज़रई ग्रेजुएट्स आहे। हींअर तव्हांखे वधि में वधि जेके अस्पतालूं मिलंदियूं उन में तव्हांखे असांजा वधीक असां डिटेल में हिन हवाले सां ॻाल्हाईंदासीं पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। सो व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो मिलूं था, ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स वापस अची चुका आहियूं, अगेन वेलकम। ऐं कचहरी खे असां बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं। सो असांजी ॻाल्हि ॿोल हले पई सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे हवाले सां, उन हवाले सां तमामु सुठी असांजी मुफ़ीद कचहरी रही। पर हाणे जॾहिं मां आगाज़ में अव्हांखे ॻाल्हि कई, साईं जन बि इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयो त 2020 या 30 ताईं कराची खे तमामु वॾो ख़तरो आहे, छो जो समुंड में जेका आबी मख़लूक आहे, मच्छूं आहिनि, झींगा आहिनि या ॿियूं जेके शयूं असांजे सिहत लाइ बि तमामु घणियूं सुठियूं आहिनि ऐं आबी मख़लूक जी बि हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। त उनखे जेको ख़तरा हिन महिल जेके लाहिक़ आहिनि, असांजी फैक्ट्रीज़ जो सॼो सेवरेज जो सिस्टम या जेके केमिकल्स आहिनि उहे सॼा हिन महिल समुंड में वञनि पिया। त इन हवाले सां अमां छा चवणु चाहींदो त हुकूमत खे छा करणु खपे ऐं इन जे लाइ छा पॉलिसीज़ आहिनि? 350 सिंध में जेको समुंड जी पटी आहे 350 मैल आहे ऐं 350 मैलनि में जेको सो न सिर्फ़ु कराची जे पर माना जेको बदीन खां LBOD जो जेको ज़हरीलो पाणी जेको शुगर मिलनि जो अचे थो इंडस्ट्रियल इफ्लुएंट उहो बि समुंड में वञे थो ऐं हितां खां कराची जो सॼो जेको वेस्ट आहे, जेको गंद किचिरो आहे उहो सॼो समुंड में डंप कयो वञे पियो ऐं उन खां पोइ जेको मेहन जा जेके वाड़ा आहिनि उन्हनि जो गंद किचिरो उनजो ज़हरीलो पाणी उन में वञे थो ऐं उन खां पोइ जेको शहर जो जेको गंदो पाणी आहे उहो बि समुंड में वञे थो ऐं ॾियारी नदी वारो पाणी बि समुंड में वञे पियो। त इंडस्ट्रियल एफ्लुएंट जेको आहे उहो समुंड में वञे पियो। त हाणे उन सां ॿ टे शयूं जेके थिए माना मुतासिर थियनि थियूं। हिकिड़ो त असांजो जेको फिश कल्चर आहे उनखे वॾो नुक़सानु पए थो आहे ऐं फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन जी रिपोर्ट आहे, तव्हां वेब पेज ते बि पियल आहे, त उन में सॼी पढ़ी आहे डिटेल में। जॾहिं माइग्रेन जा मसइला अचनि था त असीं ॻाल्हि कंदा आहियूं त गवर्नमेंट जेका आहे उन डीप सी ट्रॉलर उन्हनि खे इजाज़त ॾिनी आहे, उहे मच्छियूं मारनि था ऐं उन रिपोर्ट में चयो त इहो जेकॾहिं डीप सी ट्रॉलर जेकॾहिं 5 सालनि ताईं हलिया त 2030 में तव्हांखे समुंड जो सॼो जेको किनारो आहे उते तव्हांखे मच्छी न मिलंदी, छो जो उहे नंढियूं नंढियूं जेके मच्छियूं आहिनि उहे वॾियूं थियनि थियूं, उहे ॿिज ॾियनि थियूं ऐं उन में हिकिड़ा मख़सूस महीना हूंदा आहिनि मच्छियुनि जे लाइ त उनजी जेका असां माना शिकार न कयो वेंदो आहे। पर उन ते पाबंदी आहे सही, पर पाबंदी वॾनि माण्हुनि लाइ न आहे। तव्हां सम्झां थो त हिकिड़ो ॿियो मैंग्रूव्स जेके आहिनि, तिमर जा ॿेला ख़तरा, तिमर श्रिम्प फार्मिंग जेका तव्हां झींगनि जी ॻाल्हि कई उनजी अफ़ज़ाइश जो मेन सोर्स आहिनि ऐं जेकॾहिं मिठो पाणी ईंदो तिमर जा ॿेला रहंदा ऐं उन में जेकॾहिं फिश कल्चर डेवलप थींदी त आउं सम्झां थो उहो फिश बहितर रहंदी ऐं उन खां पोइ उन लाइ मुंहिंजे चवण जो फिशरीज़ जे तरफ़ां हिकिड़ी बाक़ाइदे जेके फूड एंड एग्रीकल्चर जो गाइडलाइंस आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे ऐं गवर्नमेंट खे फिशरीज़ जी पॉलिसी खे इम्पोज़ कयो वञे, लागू कयो वञे। जेकॾहिं फिशरीज़ जी पॉलिसी हूंदी त उन में बाक़ाइदे न सिर्फ़ु सामूंडी मच्छियूं, छो जो असां वटि त हिकिड़ो मूं तव्हांखे ॿुधायां एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स आहिनि त हुन में असां वटि ढंढूं बि आहिनि, डोरा बि आहिनि
ऐं फ्रेश वाटर बॉडीज़ बि आहिनि त हिकिड़ी बाक़ाइदे डिटेल में उहा फिशरीज़ जी पॉलिसी लागू कई वञे ऐं अॻिते हली तव्हांखे इहा ॿुधायां पियो त असां वटि जेका सिंध कंहिं वक़्तु में ख़ुशहाल हूंदी हुई हिन वक़्तु असांजूं जेके ढंढूं आहिनि न पाणी न हुअण जे करे सिंध में 1200 खां मथे ढंढूं आहिनि डोरा आहिनि उहे ताज़े पाणी न हुअण जे करे उहे ढंढूं जेके आहिनि उहे सुकंदियूं वञनि ऐं माण्हू उन्हनि ढंढनि खे जेको आहे पंहिंजी ज़मीन जी आबादी लाइ इस्तेमालु कनि पिया त मूं तव्हांखे ॿुधायो नरेड़ी ढंढ आहे या रामसर डेल्टा रामसर साइट आहे या नरेड़ी ढंढ आहे उहा रामसर साइट आहे सिंध जूं जेके ढंढूं आहिनि डोरा आहिनि या ही फिशरीज़ जेका पॉलिसी आहे त वेटलैंड जी पॉलिसी हुजे ऐं फिशरीज़ जी पॉलिसी हुजे त आउं सम्झां थो त हुन में बहितर थी सघे थो सही ऐं ॿियो अॼुकल्ह जेको सभ खां वॾो मसलो आहे जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्पेशली सिंध जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां सिम जो मसलो उथियो आहे उन करे सारियुनि जी हिन महिल फ़सुल ते पाबंदी आयद आहे 3-4 सालनि जे लाइ सो उन हवाले सां ॿुधायो त इन जे लाइ छा का ॿी सारियूं असांजो जेको ख़रीफ़ जो फ़सुलु आहे ख़रीफ़ जे फ़सुल में तव्हांजी सुठी पॉइंट आहे त मुख़्तलिफ़ जेके सिंध जा ज़िला आहिनि त उन्हनि में बाक़ाइदे सारियुनि खे प्रोमोट कयो वञे थो ठठो आहे बदीन आहे दादू आहे जिते असांजो लाड़काणो आहे शहदाद कोट आहे खैरपुर में कुझु पार्ट आहिनि ठरी मीरवा वारा बाक़ी ॿिया न जेका सुठी ज़मीन आहे ऐं जेका प्रेडेटर लैंड आहे जेका ज़रखेज़ आहे जिते पाणी जी खोट बि आहे जिते सारियूं डेल्टा क्रॉप आहे वधीक पाणी खणे त असां कमंद बि वधीक पाणी खणे थो त जिते जिते कमंद जी मने थियल आहे त उते वरी हाणे कमंद रिप्लेस पियो थिए मिसाल अपर सिंध में घोटकी में वध में कमंद पोखियो पियो वञे त हेॾां सारियुनि जूं जिते मीरपुर ख़ासि में कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते माना सारियुनि जी पाबंदी आहे त या टंडे अलायर वारी मथे साइड ते जिते ज़मीनूं सुठियूं आहिनि त उते आबादगार छा था कनि उते जंहिं वटि पाणी घणो आहे जेको वॾेरे तबिके जो माण्हू आहे न उहे सारियूं बाक़ाइदे पोखणु शुरू करे छॾियूं आहिनि त हाणे जॾहिं सारियूं पोखींदा त असांजी जेका ज़मीन जेका ॿी जेका असांजी जेका पैदावार आहे उहा ऐं हिन पासे जॾहिं जेको जिते पोखणु खपनि ठठो आहे बदीन आहे या दादू आहे इन खां पोइ लाड़काणो आहे ऐं मथे जेके असांजा जेके ऐं बाक़ाइदे उहे ॾिनल आहिनि ऐं बाक़ाइदे उनजो अख़बार में बि ईंदो आहे त हे ज़िला जेके आहिनि उन्हनि में सारियूं न पोखियूं वञनि पाणी जी खोट आहे हिननि ज़िलनि में पोखियो वञे नतीजो यादि हिते मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त जेको माण्हू ॾाढो आहे उन लाइ उहो इशू ई न आहे उहो छो इहो सॼो आहे त असां वटि गुड गवर्नेंस जेकॾहिं हुजे ऐं सुठियूं पॉलिसियूं हुजनि त हर को माण्हू पंहिंजे नमूने सही नमूने कमु करे सघे थो ऐं सिंध बि ख़ुशहाल थी सघे थी छो जो सिंध में जेका खजी खैरपुर जी मिठास हूंदो उहो ठठे वारी खजी में मिठास न हूंदो जेको ठठे वारे केले में मिठास हूंदो तव्हां ठठे जो केलो बि खाओ ऐं शकरनि जो केलो खाओ त तव्हांखे मिठास में ठठे कराची जे गडाब जे केले जो वधीक मिठास नज़र ईंदो मिर्च जेकॾहिं तव्हांखे कुंडरी जा बहितर नज़र ईंदा त ॿिए हंधि सुठा मिर्च थियनि था पर उनजी ख़ासि ऐं तेज़ जेको आहे उहो तव्हांखे उते जो मज़ो ईंदो मावटा जेके लाड़काणे जा ज़ैतून जेके सुठा टेस्ट में लॻंदा त उहे तव्हांखे कराची जा सुठा लाड़काणे जा ज़ैतून परे खां पधरा त हाणे सिंध खे अलाह ताला हिकिड़ो माना अहिड़ो जन्नत जो हिकिड़ो ॾिनो आहे ठाहियो आहे हिकिड़ो जंहिंजूं पंहिंजूं मौसमी जेके माना मौसम आहे ऐं उन मौसम तहत मुख़्तलिफ़ फसल थियनि था ऐं दुनिया जा सभु फसल जेके असां वटि थियनि था ऐं दुनिया जो ही वाहिद खितो आहे ऐं सम्झां थो जेका सभु किताब घुमिया अथऊं पर माना बहितरीन आहे अंब बि थियनि था केला बि थियनि था सभु शयूं थियनि थियूं पर असांखे उनखे मैनेज करण जे लाइ असांखे बाक़ाइदे पंहिंजा जेके डिपार्टमेंट्स आहिनि या जेका गवर्नमेंट आहे उन जूं हिकिड़ी वाज़े पॉलिसियूं हुअणु खपनि ऐं सम्झां थो उहे जेकॾहिं पॉलिसियूं सुठियूं हूंदियूं आबादगार खे इंटेंसिव ॾिनियूं हूंदो उनखे सपोर्ट प्रोवाइड ॾिनी वेंदी उनखे सब्सिडाइज़ कयो वेंदो स्टोर मार्केटिंग फैसिलिटी हूंदियूं स्टोरेज फैसिलिटीज़ हूंदियूं ऐं उन खां पोइ उनखे जेकॾहिं सही अघु में ॾिनो वेंदो त आउं सम्झां थो सिंधी ज़रायत बहितर थी सघे थी ऐं माशाल्लाह अॼोके प्रोग्राम में तमामु मुफ़ीद कचहरी रही यकीन कयो वक़्त जो अहसास ई कोन थियो ईअं हवा में जे पखी उॾामी वेंदा आहिनि ईअं उॾामी वियो त हाणे जेकॾहिं ओवरऑल असां स्टार्ट खां वठी हिन महिल ताईं जेतिरी बि कचहरी कई इनखे जेकॾहिं समराइज़ कयूं कुझु पॉइंट्स में त उहे पॉइंट्स कहिड़ा हूंदा जिन जो ख़्यालु असांजे हारी तबिके खे बि रखणु खपे ऐं असांजी हुकूमत खे बि रखणु खपे त जे हारी बि ख़ुशहाल हुजनि हुकूमत खे बि का परेशानी न हुजे जेकॾहिं ॿई तबिका ख़ुशि हूंदा त लाज़िम आहे असांजे मुल्क खे फ़ाइदो थींदो उन में ॿ शयूं आहिनि त पहिरीं त सिंध जी जेका माना बाक़ाइदे हिकिड़ी एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स सिंध जा जेके माना सिंध जी ॿाहिराणियुनि खे तरक़ी वठाइणी वञे सिंध जी ॿाहिराणी में तरक़ी हूंदी त सिंध ख़ुशहाल हूंदी ऐं गवर्नमेंट में खपे त जेके मूं इहे ॻाल्हियूं कयूं त ज़राइती पॉलिसी आहे एग्रीकल्चर जी पॉलिसी आहे लैंड पॉलिसी आहे फिशरीज़ पॉलिसी आहे लाइव स्टॉक जी पॉलिसी आहे ऐं उनखे बहितर कयो वञे ऐं सिंध जो सॼो मार्केटिंग मैकेनिज़म ऐं आबादगारनि खे सब्सिडाइज़ कयो वञे त आउं सम्झां थो त उन खां पोइ जेको एग्रीकल्चरल एजुकेशन कंहिं वक़्त में पढ़ायो वेंदो जेको हाणे नथो पढ़ायो वञे स्कूलनि में त उनखे एज़ ए थर्ड कंपोनेंट पढ़ायो वञे सिंध जो जेको यूथ आहे उनखे बाक़ाइदे तयारु कयो वञे फ्यूचर छो जो असांजो फ्यूचर यूथ ते आहे त यूथ खे एग्रीकल्चर ओरिएंटेड कयो वञे लाइव स्टॉक ओरिएंटेड कयो वञे एग्री एंटरप्राइज़ बिज़नेस में इन्वॉल्व कयो वञे त आउं सम्झां थो सिंध बि ख़ुशहाल थी सघे थी ऐं गवर्नमेंट खे उन ते फोकस करणु खपे सी पैक अचे पियो त सी पैक जे हवाले सां असांजे यूथ खे
बाक़ाइदे तयारु रहणु खपे। असांजी हितां जी शयूं मार्केट थी सघनि थियूं चाइना मार्केट, जॾहिं चाइना जी शइ हिते विकाए सघे थी त असांजी शयूं बि उते विकी सघे थियूं। सिंध जे आबादगारनि खे बाक़ाइदे जेके एक्सटेंशन सर्विसिस आहिनि, जेके एडवाइज़री सर्विसिस आहिनि, त सिंध में किलोमीट्री सेंटर बि क़ाइमु कया वञनि, एडवाइज़री सेंटर बि क़ाइमु कया वञनि, त जीअं दुनिया में छा पियो थिए ऐं सिंध में जे आबादगार खे किथां डाइवर्ट करणु खपे त सिंध ख़ुशहाल थी सघे थी। ठीकु, तमामु सुठी मां ॻाल्हि कई। ऐं चारिकर जे प्रोग्राम जा आख़िरी लम्हात आहिनि त मां चाहींदसि हिन महिल असांखे हिन महिल हर तबिको ॾिसे पियो, हिन महिल हारी बि ॾिसनि पिया, असां जहिड़ा माण्हू उहे जेके असां उन्हनि ते इन्हिसार कयूं था, असांजी जेका खाधो खुराक अचे थो लाज़िम आहे त असांजे हारीअ जे करे। ऐं ॿियो वरी यूनिवर्सिटीज़ में जेके असांजी जेका यूथ आहे, जेके नौजवान पढ़ी करे निकिरनि था, त उन्हनि खे अव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदव? छो जो इन खां पहिरियों असांजे स्कोप जी ॻाल्हि कई त मुल्क में कहिड़ो आहे, ॿाहिरि मुल्क में कहिड़ो आहे, त उनजो त माशाल्लाह मां अहिड़ो बहितरीनु जवाबु ॾिनो। सो मां चाहींदसि हाणे जेकॾहिं उन्हनि खे को पैगाम ॾियणु चाहियो तव्हां? उन यूथ खे मुंहिंजो इहो पैगाम आहे, ऐं मूं वटि यूथ ईंदा बि रहंदा आहिनि, इंटर्नशिप बि कनि पिया, मुख़्तलिफ़ बैंकनि में कंदा, पंहिंजो पाण खे जंहिं सब्जेक्ट में आहिनि उहो पंहिंजो पाण में माहिर रहनि ऐं उहो नॉलेज सां पंहिंजो पाण खे एम्पावर कनि। जेकॾहिं नॉलेज उन्हनि वटि हूंदी त आउं सम्झां थो त नॉलेज इज़ पावर। नॉलेज सां ई असां गुरबत खे ख़तमु करे सघूं था, नॉलेज सां ई असां पंहिंजो पाण खे एम्पावर करे सघूं था, ऐं नॉलेज सां ई असां पंहिंजो पाण खे ख़ुशहाल ऐं धरती खे माण्हुनि खे ॼाण मुहैया करे सघूं था। मुंहिंजी उन लाइ इहा ई माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। थैंक यू सो मच। अमां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो ऐं यकीन कयो अॼु के प्रोग्राम में इलाही बहितरीनु असांजी कचहरी थी आहे। सो उमेदु कयां थी त सभिनी जे लाइ तमामु घणी मुफ़ीद रही हूंदी, तमामु घणी फ़ाइदेमंद रही हूंदी, ऐं कुझु न कुझु सिखण जी अवां पिणु कोशिशि कई हूंदी। ऐं ख़ासि करे पॉलिसीज़ जो हिन महिल ताईं असां ज़िक्र कयो त इहा अपील लाज़िम आहे त हुकूमत ॾे इहो सॼो खातो वञे थो, छो जो हुकूमत जो सभ खां वॾो किरदारु आहे। ऐं हुकूमत खे खपे त जेके पॉलिसीज़ भले ठहियलूं बि आहिनि त उन्हनि में कुझु तरमीम थिए, उन में कुझु तब्दीलियूं थियनि, त जे हाणे जेका नई पॉलिसी अचे उहा असांजे मुल्क जे लाइ बि सुठी हुजे, असांजे हारी तबिके जे लाइ बि सुठी हुजे, ऐं असांजी यूथ जेका हाणे अचे पई इन फील्ड में उन जे लाइ बि उहे सभई शयूं सुठियूं साबित थियनि। सो उमेदु कयां थी त अॼु के प्रोग्राम जो कुझु न कुझु फ़ाइदो ज़रूरु अवां सभिनी खे थींदो। मोहरम साहब, अवां जी बि थोराइती आहियां, लख थोरा मां जा, पंहिंजो ख़ासि वक़्तु हमेशह ॾींदा आहियो, अवां खे ज़हमत बिल्कुलु आख़िर में ॾींदासीं। आसिफ साहब, थैंक यू सो मच, माशाल्लाह बहुत खूब, आप हमेशा बड़ी खूबसूरती से साथ देते हैं मोहरम साहब का। सो व्यूवर्स, अवां खां इजाज़त चाहींदसि, इंशाल्लाह जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त वरी अवां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं कुझु न कुझु सिखण जी कोशिशि ज़रूरु कंदा कयो, छो जो ज़रूरी न आहे त सभई ॻाल्हियूं हिकिड़े कन खां ॿुधिजनि, ॿिए कन खां कढी छॾिजनि। जेकॾहिं ईअं कंदो त पोइ नुक़सानु तव्हांजो आहे। हा, कुझु शयूं ज़िंदगी में ज़रूरु ईअं हुजणु खपे त हिक कन खां ॿुधो ॿिए मां कढी छॾियो, पर कुझु शयुनि खे ज़हन में फिट करे छॾियो, फिक्स करे छॾियो, छो जो उहे शयूं फ्यूचर में अव्हां खे, अव्हांजे पूरे ख़ानदान खे कमु ईंदियूं। सो मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। आहे बेवफाही सारो ज़मानो ॿुधाया मां कंहिंखे ग़म जो फसानो बेवफाही सारो ज़मानो ॿुधाया मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफाही सारो ज़मानो ॿुधाया मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफाही सारो ज़मानो।
फसानो आहे बेवफाई छालो समानो है